अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां ज़ोया बलोच। प्रोग्राम है सुबह मेहरान। नाज़रीन, हिन प्रोग्राम में अवांखे भलीकार चऊं था। उम्मीद है, दुआ है तव्हां सब खुश हूंदा, आबाद हूंदा पंहिंजनि मिटनि माइटनि अज़ीज़नि ऐं दोस्तनि सां। नाज़रीन, असांजो जेको प्रोग्राम है सुबह मेहरान, उहो सुबह जे हवाले सां आहे त हिकु सुबह खे बहितर कीअं बणाइजे। हाणे सुबह खे बहितर कीअं बणाइणो आहे इहो असां सभु ॼाणूं था, पर असांखे इन लाइ कोशिशूं वठणियूं आहिनि त जीअं सुबह जो उथिजे त वॉक कजे, पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखिजे। ऑफिस वञूं था, स्कूल वञूं था, पर सवेर उथिजे त जीअं वॉक वग़ैरह कंदासीं, हुन सां छा आहे जो असांजो स्ट्रेस रिलीज़ थींदो, असां एक्टिव थी वेंदासीं पंहिंजे ऑफिस, पंहिंजे स्कूल ऐं कॉलेज लाइ। त नाज़रीन, इहा ई ॻाल्हि आहे छो जो हींअर जेको दौरु आहे उहो पढ़ाई जो, एजुकेशन जो दौरु आहे। हिन लाइ तव्हां पंहिंजी जेका तालीम आहे उनखे मज़बूत कयो, छो जो असांजे जेके हिन प्रोग्राम में जेके महिमान आहिनि, महिमान शख़्सियतूं, उहे बि तालीम सां वाबस्ता आहिनि, छो तालीम खां बग़ैर कुझु बि न आहे हिन दुनिया में। असांजे जेके महिमान आहिनि उहे मुंहिंजा हम ख़्याल आहिनि, मुंहिंजा हम उमिरि आहिनि, छो जो उहे बि पढ़नि पिया ऐं आउं पढ़ां पई। नाज़रीन, पढ़ाई खे जेका एजुकेशन आहे उहा असां लाइ एॾी मस्ट आहे जो असां कंहिं बि मुआशिरे खे जेकॾहिं चेंज करणु चाहियूं त बग़ैर तालीम जे असां कंहिं मुआशिरे खे चेंज नथा करे सघूं। सो नाज़रीन, जेके असां सां महिमान शख़्सियतूं असांजे प्रोग्राम में शामिल थियूं, उन्हनि जो बि मां सां तारुफ़ कराईंदी हलां। असांजे जेके पहिरीं महिमान आहिनि से आहिनि डॉक्टर फौज़िया खीरियो। असांजा जेका ॿिया महिमान आहिनि से आहिनि रोज़म सिद्दीकी, सिंगर आहिनि। नाज़रीन, उन्हनि सां खोड़ सारियूं ॻाल्हि ॿोल थींदी ऐं अवां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। स्क्रीन ते जेको नंबर अची रहियो आहे 02221028555, उहो डायल कंदा अवां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था। सो जी डॉक्टर फौज़िया, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? कीअं लॻो हिन प्रोग्राम में अची करे? ॾाढो सुठो लॻो। रोज़म सिद्दीकी साहब, अव्हांखे कीअं लॻो हिन प्रोग्राम में अची करे? अच्छा, भला हिकु सुबह खे बहितर कीअं बणाइजे? मुंहिंजे हिसाब सां सुबुह जी शुरूआत थींदी आहे फजर जी नमाज़ सां। सही। फजर जी नमाज़ खां पोइ तव्हां उथंदा आहियो, ॾींहं जो आगाज़ कंदा आहियो। सही। ऐं जीअं मां कंदो आहियां, मुंहिंजो त पहिरियों कमु हूंदो आहे ब्लैक कॉफ़ी ठाहिणु। मां ब्लैक कॉफ़ी खे इलाही पसंदि कंदो आहियां। बट अपार्ट फ्रॉम दैट, अगरि असां ॻाल्हि था कयूं असांखे कॉलेज वञिणो आहे ऐं असांखे यूनिवर्सिटी वञणी आहे, त पोइ वरी पंहिंजे कम खे थोरो ॾिसणु कि केतिरो कमु बाक़ी आहे, उन कम खे कंप्लीट करे वरी तयारु थी उन तरफ़ रवानो थियणु। तमामु बहितरीनु। अच्छा डॉक्टर फौज़िया, अव्हां जी सुबह केॾी महिल थींदी आहे? कॾहिं उथंदा आहियो? कहिड़े टाइम उथंदा आहियो? सुबह जो छा रूटीन हूंदो आहे? अच्छा, आई हैव रिसेंटली ग्रेजुएटेड फ्रॉम लम। जी जी। त हाणे उहो स्टूडेंट वारे फेज़ मां ॿाहिरि अची वई आहियां रिसेंटली। त हाणे प्रोफेशनल लाइफ में अची आहियो। बिल्कुलु बिल्कुलु। त मुंहिंजी सुबुह थींदी आहे पेशेंट्स जी कॉल सां। त इहा बि माने जेको आहे न तव्हांजी ख़ुशनसीबी आहे, असां अव्हांखे ख़िदमत जो मौक़ो ॾिनो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। त तव्हां पंहिंजे पेशेंट्स जी ख़िदमत कयो था। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं इहा बि हिकिड़ी इबादत आहे। बिल्कुलु सही। पोइ भला डेली रूटीन छा हूंदो आहे? डेली रूटीन इहो हूंदो आहे जो सुबुह जो सवेर उथंदा आहियूं ऐं एज़ यूजुअल नमाज़ वग़ैरह पढ़ी फ्रेश थी सभिनि खां पहिरीं लैब पहुचंदा आहियूं। उनमें इहो हूंदो आहे जो स्टाफ हूंदो आहे असांजो सॼो जेको मॉर्निंग में हूंदो आहे, टेक्निकल साइड अलॻि स्टाफ हूंदो आहे ऐं हेठि जेको असांजो रिसेप्शन हूंदो आहे, कलेक्शन हूंदो आहे, उनजो अलॻि स्टाफ हूंदो आहे। उन्हनि जा जेके प्रॉब्लम्स हूंदा आहिनि उहे सॉल्व करणा हूंदा आहिनि, त छा आहे कीअं आहे, त उहे सॼी सॉल्व करणियूं ॻाल्हियूं। उन खां पोइ रेगुलर एज़ यूजुअल जेके प्लान मीटिंग्स हूंदियूं आहिनि त उन्हनि खे कंटिन्यू कंदा आहियूं। वेरी गुड। हाणे असां ॼाणणु चाहींदासीं, असांजे जेके नाज़रीन आहिनि उन्हनि जी ख़्वाहिश हूंदी त अव्हांजी जनम जो किथे थियो आहे? मुंहिंजो जेको पैदाइश जो जेको शहर आहे उहो आहे सकरन। सकरन हिकिड़ो नंढिड़ो तालुका आहे, डिस्ट्रिक्ट नवाबशाह जे अंदरि ईंदो आहे। बिल्कुलु। अच्छा रोज़म सिद्दीकी साहब, हाणे अव्हां ॿुधाईंदा असांजे नाज़रीन खे त अव्हां किथे जनम वरितो? जामशरो में, सिंध जामशरो में इते जनम वरितो ऐं इते ई तालीम बि प्राइमरी इते ई थी? न, तालीम मुंहिंजी थी आहे द सिटी स्कूल जना कैंपस, उतां खां शुरूआत थी मुंहिंजी, हैदराबाद ब्रांच। ऐं उतां खां शुरूआत थी ऐं एंडिंग वरी बीकन हाउस ते एज़ एन इंटरमीडिएट थी। अच्छा, हाई स्कूल किथे पढ़ियो? उहो मां हिते बीकन हाउस में पढ़ियो। अच्छा, बीकन हाउस में पढ़ियो आहे। ऐं मतिलबु अगर मां ॻाल्हि कयां पंहिंजे स्कूलिंग जी, त नर्सरी खां वठी 5 ताईं मां जना कैंपस जो पार्ट रहियो आहियां, द सिटी स्कूल जना कैंपस जो पार्ट रहियो आहियां। ऐं फ्रॉम 6 टू मैट्रिक आई हैव बीन पार्ट ऑफ पाक तुर्क as a student. As a student, I've been part of from 6 to matric. I've been part of Pak Turk international schools and colleges. So I've been there. तो मुख्तलिफ एक्टिविटीज में भी अवां इन्वॉल्व हूंदा या स्कूल में जो असां पढ़ंदा आहियूं, पढ़ाई सां गॾो गॾु असांखे वरी ॿियूं एक्टिविटीज़ बि हूंदियूं आहिनि, उन्हनि सां बि असांखे लॻाव हूंदो आहे, त असां करणु चाहींदा आहियूं एक्टिविटीज़, असांखे मौक़ो मिली वेंदो आहे त पोइ असां पार्टिसिपेट करे वठंदा आहियूं। अच्छा, भला अहिड़ियूं कहिड़ियूं एक्टिविटीज़ आहिनि जंहिंमें अवां हिसो वरितो? एक्चुअली शुरूआत कुझु ईअं थी कि नर्सरी खां वठी 3 ताईं मां काफ़ी पंहिंजे आर्ट जे मामले में मशहूरु हुयुमि कि स्केचिंग सुठी कंदो आहे, ड्राइंग सुठी कंदो आहे। So I've been part of this
काफ़ी घणो सही। पोइ बाद में जॾहिं गॉड गिफ्टेड आयो जी जी अल्हम्दुलिल्लाह त उन खां पोइ जॾहिं पंहिंजो मुंहिंजो ट्रांसफर थियो जामशोरो वारी ब्रांच जी, में दस्ती स्कूल जामशोरो ब्रांच त पोइ इते मां 4 खां वठी जेको पढ़ियो आहियां 5 ऐं 6 ताईं जी, जी। त इते असांजा टीचर हूंदा हुआ म्यूज़िक टीचर हूंदा हुआ सर इमरान शानी उन्हनि जो चकर में घुराए वरितो पाण वटि उन्हनि चयो त इहो हिकिड़ो आहे इवेंट आहे सही। मेरी जान पाकिस्तान इहो जी, थियण वारो आहे एंड आई वांट यू टू सिंग सही। मां चयो मां त आर्ट कंदो आहियां एंड आई बीन पार्ट ऑफ द स्केचिस एंड आर्ट्स ऐं क्रिकेट त सुठो आहे आई एम नॉट अ गुड सिंगर त उन्हनि ते काफ़ी मूं ते एतमाद हुयो ऐं उन्हनि चयो त न तव्हां करे सघो था जी। पोइ उतां खां जेका शुरूआति थी पोइ हमेशह जेकी प्रोग्राम्स थींदा हुआ असेंबली थींदी हुई त असेंबली पोएम्स थी विया ऐं अपार्ट फ्रॉम दैट थी वियो नेशनल एंथम थी वियो Very उहो nice, सोलो very परफॉर्म nice, कयो आहे very nice। काफ़ी दफ़ा ऐं ॿियो अपार्ट फ्रॉम दैट जॾहिं 6th क्लास में हुआसीं त पोइ वरी कराची सही। वञण जो मौक़ो मिलियो उते ॿिनि स्कूल सां कॉम्पीट कयो अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट प्राइज़ खटी ऐं अपार्ट फ्रॉम दैट जॾहिं 7 अलाए शायदि 7 क्लास में हुयुमि त इहो मौक़ो मिलियो कि लाहौर वञी उतां जी हिकिड़ो इवेंट थियो हुयो IFLC इंटरनेशनल फेस्टिवल्स ऑफ लैंग्वेजिस एंड कल्चर्स जी। त उहो जॾहिं थियो हुयो त उते मूंखे मौक़ो मिलियो त मां पंहिंजे स्कूल खे एज़ एन शो करे सघां उते तमामु इस्लामाबाद ब्रांच हुई कराची ब्रांच हुई सभु पाकिस्तानी माने ब्रांच पंहिंजे उते अवेलेबल स्कूल खे हुयूं रिप्रेजेंट कयो पिया जी जी हुते। एग्जैक्टली त उते अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं इज़त नवाज़ी आई बिकेम अ सिल्वर मेडलिस्ट ऐं पंहिंजे स्कूल खे उते रिप्रेजेंट कयो उन खां पोइ बेकन हाउस थी वियो उते बि काफ़ी मतिलबु पोइ मतिलबु इहा जर्नी सॼी शुरू थी वई अञा अॻिते हा, बि पोइ अवां जी concerts एजुकेशन ते कया। ॻाल्हाइबो जी, जी। त अॻिते हाणे वरी तव्हांजो अॻिते इंट्रस्ट कहिड़ो आहे छा जी, करणु जी। चाहींदा जी, पर जी, डॉक्टर बिल्कुलु। फौजिया खां असां हिन हालात जे बारे में पुछणु चाहींदासीं हीअं कोरोना जो दौर आहे जी। त ॾिसो था त छा हालत आहे असांजे स्कूल्स बि बिल्कुलु। बंदि पियल आहिनि ॿारनि जी पढ़ाई डिस्टर्ब थिए पई मतिलबु को माण्हू आऊं नथी सम्झां त दुनिया में को अहिड़ो आहे जेको हिन कोरोना खां मुतासिर न थियो आहे बिल्कुलु, त छा चवणु चाहींदा करंट सिचुएशन छा आहे कोरोना जी जीअं तव्हां डॉक्टर बि आहियो। बिल्कुलु बिल्कुलु करंट सिचुएशन हीअ आहे त स्प्रेड इलाही वधी वियो जी। आहे स्पेशली इन हैदराबाद सही। छो त सेंसिटाइज़ेशन जेका पहिरीं हुई हाणे शायदि उहा न आहे माने SOPs ते अमल नथो थिए हाणे नथो उहो थिए, जेको बिल्कुलु पहिरियां बि थिए नथो पियो थिए। छो जो पहिरियां हिकिड़ी हरासमेंट हुई असां सभु जेको आहे न को हिकिड़ो हुन में अची विया त नई शइ हुई ऐं सभु हिन ते हिकिड़ो डिॼनि पिया ऐं हिननि सभिनी जेके Now we SOPs आहिनि उन्हनि खे become फॉलो कनि पिया स्ट्रिक्टली फॉलो कनि पिया पर हाणे हुन शइ खे शायदि असां सम्झूं था त हाणे बसि कुझु कोन थो थिए माण्हू माने जीअं चइजे त हुते हाणे जेको हिकिड़ो सम्झे थो त ठीकु आहे बसि हाणे हिन हालात सां असांखे गुज़रणो आहे ऐं हले थो पियो इहो किसो ऐं हलंदो पियो शायदि असां हिन सभिनी शयुनि खे एडजस्ट करे विया आहियूं बसि हाणे इहो आहे जो नओं असां जेको आहे सो मेंटली शायदि हिन शइ लाइ तयारु थी विया सही। आहियूं वी बिकम हैबिचुअल त असां इहो शइ आहे सही। ऐं इन सां शायदि असांखे कोई फ़र्क़ु न पवंदो पर सिचुएशन जेका आहे न उहा वक़्त सां गॾु इलाही ख़राबु थी थींदी वञे असां वटि जेके डेली बेसिस ते आहिनि त मतिलबु 17 to 20 केसिस पॉज़िटिव ईंदा आहिनि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेके पॉज़िटिव ईंदा आहिनि पहिरीं ॻाल्हि त उहो इन शइ ते बिलीव न कंदा आहिनि छो त हाणे जेको वायरस आहे उन जा सिम्पटम्स एॾा सिवियर न आहिनि सही। डिपेंड करे थो पर्सन टू पर्सन उन जी इम्यूनिटी ते त इहा शइ आहे पर स्प्रेड जेको आहे उहो इलाही वधीक आहे ऐं असांखे इलाही पंहिंजो ख़्यालु रखणु घुरिजे असांजे प्यारनि जो ख़्यालु रखणु घुरिजे वी आर यंग एंड वी हैव गुड इम्यून सिस्टम पर असांजी फैमिलीज़ आहिनि पोइ बि उनमें असांखे असांजा पंहिंजे पेरेंट्स आहिनि असांजा जेके वॾा फूड आहे आहिनि उनखे असां obviously बहितर उन्हनि जो ख़्यालु रखणु घुरिजे सही बिल्कुलु तमामु बहितरीनु ॻाल्हि कई पर हाणे हीअ शइ जीअं तव्हां चई त हाणे ओतिरो पाण ख़्यालु नथा रखूं या छा ॿियनि मुल्कनि में जेकॾहिं ॾिसिजे त घणो ख़्यालु रखियो थो वञे खणी आऊं चाइना मां जिते आऊं PhD कयां पई हुननि जी ॻाल्हि कयां त हुते बि असां ठीकु आहे खणी वेकेशन में हिते आयासीं पोयां इहो वायरस पर जॾहिं हुननि जा नोटिफिकेशन जॾहिं हुननि जा असांखे मैसेजिस रिसीव थियनि था हर हर उहे असांखे अलर्ट था कनि ऐं उहा नंढड़ी नंढड़ी ॻाल्हि खां असांखे अवेयर था कनि त तव्हांखे इंस्टाग्राम थी वियो जेके जेके थी विया उन्हनि ते बि इतला कयो थो वञे दैट स्टे सेफ स्टे एट होम स्टे सेफ सही। काफ़ी उन्हनि जो मतिलबु ऑब्वियसली इंस्टाग्राम हैज़ बीन फ्रॉम अमेरिका ऐं हितां मतिलबु ॿाहिरि मुल्क जो आहे सही इट्स बीन पार्ट पर ऑफ देम घणा माण्हू इन्हनि सभिनी शयुनि खे फॉलो कनि पिया SOPs जी, खे ऐं जी। कुझु माण्हू जेके आहिनि उहे सिर्फ़ु ॻाल्हियुनि जा मोर आहिनि ॻाल्हियुनि जा एग्ज़ैक्टली बिल्कुलु त हुननि शयुनि खे जेको आहे उहो उन सीरियस नथो वरितो वञे त हीअ जेको वायरस आहे इन मां असांखे कीअं निकिरणो आहे बिल्कुलु बिल्कुलु तव्हां ॻाल्हि कई स्टूडेंट्स जी त मुंहिंजे ख़्याल में स्टूडेंट्स आर द वन ऑफ द पार्ट ऑफ द सोसाइटी जेके हिन में पंहिंजो इलाही सुठो किरदारु अदा करे सघनि था हर को पंहिंजे हिसे जो कमु करे सेंसिटाइज़ कनि जेके आहिनि से हाणे जीअं असां वटि स्टूडेंट्स बि ईंदा आहिनि न पाकतुक थी वियो या जेको पंहिंजो केडिट कॉलेज थी वियो उन्हनि जा स्कूल्स ईंदा आहिनि बिकॉज देयर कैंपस मेड द मैंडेटरी त उहे कोरोना वायरस जो जेको टेस्ट आहे PCR ऑफ द COVID-19 उहो कराए लाज़मी अचनि
त इलाही ज़रूरत आहे एंड स्टूडेंट्स आर प्लेइंग वेरी गुड रोल। त असां सभिनी खे मिली करे हिकिड़ो पंहिंजी लैंग्वेज में ऐं पंहिंजी सोसाइटी में पंहिंजे आसे पासे जे माण्हुनि खे पंहिंजी लेम लैंग्वेज में उन्हनि खे अवेयरनेस ॾियणु घुरिजे त हीउ वायरस केतिरो ख़तरनाक आहे। बेसिकली वायरस अटैक कंदो आहे असांजे रेस्पिरेटरी सिस्टम ते ऐं असांजो डैमेज कंदो आहे रेस्पिरेटरी सिस्टम खे। बिल्कुलु त इहो इलाही ख़तरनाक आहे। बिल्कुलु। अच्छा भला हाणे असां ॻाल्हि कंदासीं त सितारनि जी दुनिया ब्रिज आहिनि, तव्हां यकीन कंदा आहियो इन्हनि ते? जीअं त हाणे इन न्यूज़पेपर में जेके हूंदा आहिनि त अॼु जो असांजो सितारो छा आहे या हीउ हफ़्तो असांजो कीअं गुज़रंदो अक्सर हूंदो आहे हिन में न्यूज़पेपर में, त हिननि ते यकीन कंदा आहियो? जीअं बुर्ज हमल थी वियो या बुर्ज जुज़ा थी वियो, सोर थी वियो, असद थी वियो, त अव्हांजो बुर्ज छा आहे? आई थिंक एक्वेरियस। अच्छा, मुंहिंजो बि एक्वेरियस आहे। अच्छा, भला इन्हनि जे अबाउट छा चवंदा? माना इहे माण्हू कीअं हूंदा आहिनि? बहितरीनु हूंदा आहिनि? आई मीन इन्हनि जी कहाणी छा आहे? छो जो अक्सर असां कॾहिं कॾहिं न्यूज़पेपर में इहो बि ॾिसंदा आहियूं त कंहिं सितारे जो हाल लिखियलु हूंदो आहे त इहो माण्हू कहिड़ी नेचर जो हूंदो आहे। त हिन सितारे में छा पढ़ियो आहे? तव्हां कहिड़ी नेचर जा आहियो? यकीनन हर को माण्हू ईअं चवंदो आहे सुठी नेचर जो आहियां। बिल्कुलु एग्ज़ैक्टली सच चवंदा बट एक्चुअली मां हिननि शइ बिलीव कोन कंदो आहियां। अच्छा, न बिलीव कंदा आहियो? बिल्कुलु न बिलीव कोन कंदो। हाणे असां ईंदासीं डॉक्टर फौजिया ॾे, त अव्हां हिननि ते केतिरो बिलीव कंदा आहियो? आऊं हक़ीक़त पसंदि आहियां पहिरीं ॻाल्हि, बट आई थिंक किथे न किथे थोरो घणो इफेक्ट हूंदो आहे जेको समटाइम्स तव्हांजी डेली रूटीन जी जेका लाइफ हूंदी आहे इन में उन्हनि जो थोरो घणो मतिलबु जेको आहे एस्टिमेशन हूंदी आहे किथे किथे राइट बि हूंदी आहे। मतिलबु नॉट 100% तव्हां हिनखे सम्झी सघो था 30 to 20 to 30। हीअं त 30 to 40 जेकॾहिं चओ था त मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो हर माण्हू में थोरी घणी रिज़ेम्बलेंस हूंदी आहे या न आहे? हाणे मसलन मुंहिंजी नेचर में अव्हां जी नेचर में कुझु अहिड़ियूं शयूं हूंदियूं जेके सेम हूंदियूं, पोइ शायदि असांजो सितारो हीअं ॿुधाए सघे थो। अच्छा, जीअं एक्वेरियस हूंदो आहे लाइक वाटर इज़ द सिंबल ऑफ वाटर, ऐं मुंहिंजे ख़्याल में वाटर जेको हूंदो आहे द मोस्ट फ्लेक्सिबल पार्ट ऑफ द नेचर जेको कंहिं बि सिचुएशन में एडजस्ट थी वेंदो आहे। ठीकु आहे न, हिकिड़ी सॉलिड शइ हूंदी आहे, अगरि हुनखे असीं कंहिं में फिक्स करण जी कोशिशि कयूं त मुश्किल आहे, बट तव्हां अगरि वाटर ते अची वञो त वाटर हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेके तव्हां किथे बि फिक्स कयो न त उहो फिक्स थी वेंदो। इट मीन्स वी आर एडजस्टेबल। तमामु बहितरीनु, तमामु बहितरीनु। असां ॻाल्हियूं अञा खोड़ कंदासीं छो जो असांजे प्रोग्राम असांजा खोड़ सारा सेगमेंट्स आहिनि, असांजे व्यूअर्स बि असांखे ॾिसनि पिया, पर असां वरी वापसि ईंदासीं ऐं वरी हितां ई असां कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन, टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो, ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं। केॾा न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। नाज़रीन, ही जेको प्रोग्राम आहे लाइव प्रोग्राम आहे सुबह महरान, हिन में अवां शरीक थी सघो था। स्क्रीन ते जेको नंबर अची रहियो आहे 0222102 उहो डायल कंदा अवां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था। ऐं नाज़रीन, ही जेको प्रोग्राम आहे लाइव प्रोग्राम आहे मंडे टू फ्राइडे 10 खां 12। असां सां गॾु महिमान शख्सियतूं बि शामिल आहिनि, उन्हनि सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं थींदियूं। हाणे डॉक्टर फौजिया तरफ़ ईंदासीं त भला हीअ फील्ड छो चूज़ कई अवां? लम्स हुन में एडमिशन वरिती, मीन्स के डॉक्टर थियणु पिया चाहियो आहे, भला ॿिया ई शोभा छो न? बेसिकली पंहिंजो शौक़ु हुयो या पेरेंट्स जो शौक़ु आहे? ईअं खणी चइजे त पेरेंट्स जो शौक़ु आहे, छो त इंटीरियर में असां वटि सिर्फ़ु 2 चॉइसिस हूंदियूं आहिनि, त या त छोकिरी खे मेडिकल फील्ड में वञिणो आहे, डॉक्टर थियणो आहे, या त हुनखे इंजीनियर थियणो आहे, ॿिए पासे त हुनखे कुझु बि न आहे सोचणो। बेसिकली फ्रॉम द चाइल्डहुड मूंखे ॾाढो शौक़ु हुयो, बिकॉज़ मुंहिंजी जेको आहे सो कम्युनिकेशन स्किल्स इलाही सुठियूं हुयूं। आई यूज़ टू फाइट फॉर अदर्स। त असांजे स्कूल में इहो थींदो त ॿियनि माण्हुनि जो झगड़ो थींदो त हू मोॾे ईंदा हुआ। त उन में ॿियनि जा जेके आहिनि मसइला पंहिंजे सिर खणणु। बिल्कुलु, त ईअं थींदो हो जो मुंहिंजी जेका टीचर हूंदी त उहा हूंदी ही जज हूंदी, एंड आऊं जेको आहे सो लॉयर हूंदी हुयमि, जेका पार्टी मूंखे सही लॻंदी हुई त उनखे डिफेंड कंदी हुयमि। अच्छा, बिल्कुलु, त हिकिड़ो नंढिड़ो कोर्ट जो सिस्टम ठहंदो आहे, त मूंखे इंट्रस्ट हुयो त उनखे जॉइन कयां। उन खां पोइ जॾहिं थोरो मां ग्रो थियमि त मूंखे ॾाढो शौक़ु थियो त आई शुड जॉइन FIA, ऐं मां हुनजो टेस्ट बि ॾिनो हो। पंहिंजो शौक़ु ईंदो आहे तॾहिं। सही, बिल्कुलु, त मां हुनजो टेस्ट बि ॾिनो हुयो, पर अनफॉर्चुनेटली हुन जा जेके रिज़ल्ट्स हुआ उहे विद होल्ड थी विया ड्यू टू सम कंडीशंस एंड रीज़न्स जेके बैकग्राउंड ते हुआ। उन खां पोइ बस सभु शइ ख़तमु थी वेंदी आहिनि। वी आर ऑन टू द लाइक एंट्री टेस्ट प्रिपरेशन एंड होल प्रोसीजर टू एंटर इन द मेडिकल फील्ड एंड लम्स वाज द ड्रीम ऑफ एवरी पर्सन इन दिस एज। त पोइ असांजे लम्स में एडमिशन थी त उहो वाकई में ॾाढो ख़्वाबु पियो लॻो, ऐं इहो ख़्वाबु 5 सालनि जो हो
ऐं इहे 5 साल कीअं गुज़री विया इहा ख़बर बि न पई। अच्छा भला कीअं गुज़रिया आहे ख़बर कीअं न पई ख़बर त पवंदी आहे 5 साल जिते गुज़रिया जिते अवां पढ़ियो जिते अवां जा जेके टीचर्स आहिनि उन्हनि अव्हांखे गाइड कयो वरी अव्हां जा जेके फ्रेंड्स आहिनि उन्हनि जी सपोर्ट हूंदी त कीअं रहिया उहे साल यूनिवर्सिटी जो तजुर्बो कीअं रहियो? मतिलबु यूनिवर्सिटी जो जेको तजुर्बो हूंदो आहे न मुंहिंजे ख्याल में तव्हांखे ॾाढो पॉलिश कंदो आहे, तव्हांखे प्रिपेयर कंदो आहे त तव्हांखे फ्यूचर में पंहिंजी सोसाइटी में जेके माण्हू आहिनि तव्हांजी जेका लाइफ आहे उनखे कीअं खणी वञिणो आहे। बेसिकली असां कॉलेज लाइफ ताईं बेबीज़ हूंदा आहियूं बिल्कुलु न, वी डोंट नो त असांजे सराउंडिंग्स में अगरि को कॉन्फ्लिक्ट अची वञे थो त उनखे रिज़ॉल्व कीअं करिणो आहे, असांजी लाइफ में अगरि को मिसहैप थी थो वञे त उनखे कीअं रिज़ॉल्व करिणो आहे। त बेसिकली यूनिवर्सिटी लाइफ में तव्हांजी मेंटल फिज़िकल पर्सनल ग्रोथ थींदी आहे ऐं तव्हां पर्सनैलिटी तव्हांजी जेको आहे सो उभरजी ॿाहिरि ईंदी आहे व्हाट यू आर एंड व्हाट यू कैन डू फॉर द सोसाइटी। प्रोफेशनल लाइफ में अचण वारा हूंदा आहियूं। बिल्कुलु 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 त ॾाढो लाइफ चेंजिंग जेको आहे सो एक्सपीरियंस हूंदो आहे। उनमें तव्हांजा टीचर्स तव्हांजा फ्रेंड्स ऐं तव्हांजूं जेके एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि उहे ॾाढो वॾो किरदारु अदा कंदियूं आहिनि ऐं यूनिवर्सिटी लाइफ जेका आहे सो आई थिंक ज़बरदस्त हूंदी आहे स्पेशली फॉर हॉस्टलर्स। अच्छा हाणे रोज़म खां असां पुछंदासीं अबाउट छो जो रोज़म अवां जी बि एडमिशन थी चुकी आहे यूनिवर्सिटी में भला छा ख्वाब आहिनि छा ख्वाब खणी वेंदा छा सपना हूंदा त यूनिवर्सिटी में वेंदसि त हीअ शइ हूंदी या हिन तरह सां पंहिंजी जेको आहे स्टडी कंदसि या कीअं हुते रहंदसि त हिकिड़ो हूंदो आहे न माण्हू जे ख़्याल में एक्साइटमेंट हिकिड़ी हूंदी आहे छो जो नवां जॾहिं असां यूनिवर्सिटी में वेंदा आहियूं त असांखे ॾाढी ख़ुशी हूंदी आहे उते वेंदासीं पोइ उते जो माहौल छा हूंदो छो जो असां ॿियनि खां ई ॻाल्हियूं ॿुधंदा आहियूं जीअं हाणे डॉक्टर फौज़िया खां अवां ॿुधो पिया त अव्हां जो छा ख़्यालु आहे त हुते वञी करे? एक्चुअली जीअं अदी बि ॻाल्हि कई जी जी की शुरूआति थोरी हूंदी आहे शुरूआति थोरी टफ हूंदी आहे ऐं पोइ हुन में एडजस्ट करणु तव्हां आहिस्ते आहिस्ते सिखी वेंदा आहियो ऐं इन हिसाब सां अगरि मां पंहिंजी यूनिवर्सिटी जी ॻाल्हि कयां उहा शुरूआति थियण वारी आहे त मां काफ़ी एक्साइटेड आहियां छो करे मां उहो कंदुमि जेको मां बचपन में कंदो आयो आहियां। I have been into the movies, I have always been into the songs, creativity ऐं सभु कुझु मतिलबु I have been all around मल्टी टैलेंटेड बॉय आहियो न। जी त अल्हम्दुलिल्लाह मतिलबु इन्हनि सभिनी शयुनि जे तरफ़ मां बचपन खां ई रहियो आहियां from the day one in fact from the day one न तमामु बहितरीन आहे माण्हू ये एक्टिविटीज़ बि जेको आहिनि असांजी ज़िंदगी जो हिसो आहे न। एग्ज़ैक्टली बिल्कुलु इहे सभु हिसो आहिनि ऐं इहा ई असांखे मतिलबु जीअं हिकिड़े वॾे फिलोसोफर चयो आहे न इट्स नॉट यू हू is known for everything it's what you do तव्हां जेको कयो था उहो तव्हां पंहिंजे कम जे नाले सां तव्हां ॼाणा वेंदा आहियो पंहिंजे सोसाइटी में पंहिंजे पूरे मुल्क में you're known for that so if I'm Rozam Siddiqui nobody knows me if I'll say I'm a singer I'm a good artist I'm this I'm that they will say okay that's Rozam Siddiqui the short form Rozam Siddiqui तमामु all in one तमामु बहितरीन। अच्छा भला तव्हांजी पंहिंजी फैमिली जेका आहे उहा एजुकेशन सां वाबस्ता आहे या समाज सां वाबस्ता आहे जी जी त हुननि जे अबाउट छा चवणु चाहींदा? मुंहिंजा फादर जेके इनफैक्ट मुंहिंजी मदर ॿई मतिलबु आहिनि एजुकेशन डिपार्टमेंट में ॿई आहिनि मतिलबु मुंहिंजा नाना बि रहिया आहिनि मतिलबु सॼी फैमिली रही आहे त इन्हनि सभिनीनि जे विच में रहणु ऐं ऑब्वियसली आई बीन ब्रॉट अप बाय सिद्दीकी फैमिली उन्हनि काफ़ी मूंखे कुझु ज़िंदगी में सेखारियो की हाउ टू बिकम अ गुड पर्सन फर्स्ट ऑफ ऑल मदर थी वई पपा थी विया सभिनीनि मतिलबु इहे शयूं मूंखे सेखारियो बाबा मुआशरे खे कीअं मुंहुं ॾिबो आहे ऐं ज़िंदगी में कीअं त obviously education is the first priority you have to first make yourself bright in your education छो जो एजुकेशन सां गॾो गॾु असां स्कूल्स में हूंदा आहियूं कॉलेजेस में हूंदा आहियूं त हुते असांखे माने जीअं चइजे वण जी काठी जेका मुख़्तलिफ़ ॻोठनि खां अचनि था उन्हनि सां असांजो राब्तो थिए थो उन्हनि सां ॻाल्हायूं ॿोलायूं था असांखे ख़बर पए थी शयुनि जी त केरु कीअं थो करे केरु छा थो करे हुन में बि माण्हू काफ़ी मेच्योर थी वेंदो आहे स्कूल लाइफ में बि सो अव्हांखे ॾिसी करे काफ़ी लॻे थो मेच्योर आहियो। हाणे असां ॿुधणु चाहींदासीं को कहिड़ो गानो आहे जेको असांखे ॿुधाईंदा असांजा नाज़रीन इंतज़ारु था कनि रोज़म सिद्दीकी अगरि सिंगर आहिनि त उहो छा ॿुधाईंदा? जी जी बिल्कुलु सूफ़ी हुजे या उर्दू हुजे जेको जीअं अव्हां चाहियो जीअं बहितर सम्झो। अच्छा चलो शुरूआत कभी उर्दू सॉन्ग सां भला चलो ठीक है इट्स फाइन आतिफ असलम सही सही गुड। नींद गई चैन गया सावन बिन रहन गया मैं जानूं क्या है ये राज मैं नाते तोड़ाया यार कहीं छोड़ाया बिन सरगम जैसे हो साज नींद गई चैन गया सावन बिन रहन गया
मैं जानूं क्या है ये राज, पर दिल करे तो क्या करे, पर दिल करे तो क्या, पर दिल करे तो क्या करे, पर दिल करे तो क्या। मेरे दिल की राहें यूं गुमसुम वीरा है, जैसे हो ये भी नाराज। दिल उनको याद करे, रातें बर्बाद करे, पर कह ना पाए ये राज। मन करे भुला दूं गिले, ना रहे शिकवे गिले, तुझको दूं ऐसे आवाज, पर दिल करे तो क्या करे, पर दिल करे तो क्या, पर दिल करे तो क्या करे, पर दिल करे तो क्या। वेरी नाइस, वेरी नाइस, तमाम बेहतरीन। अच्छा भला किथां सिख्या वरतो या यो हिकिड़ी कुदरती दात हूंदी आहे जेका कुदरती इंसान खे मिलियल हूंदी आहे? कुदरती चवंदुमि मां, किथां बि अच्छा भला कुझु सिखियो किथां सिखियो न? कुझु मतलब पंहिंजो पाण ई? जी जी पंहिंजो पाण ई मतलब कुझु सिखियो न कोई हूंदा आहिनि नी मतलब सारे गामा मतलब इहो सॼो कुझु थी वियो। मूंखे क्लासिकल जो त बिल्कुलु बि सेंस न आहे, क्लासिकल छा हूंदी आहे, सूफ़ी छा हूंदी आहे, बसि जेको सो आहे। एक्चुअली मुंहिंजा फादर बि पंहिंजे स्कूल टाइम में ही वॉज वेरी गुड एट सिंगिंग। मां पंहिंजे ग्रैंड फादर जी ॻाल्हि कयां त उहे पंहिंजे स्कूल टाइमिंग, पंहिंजे कॉलेज टाइमिंग मतलब पंहिंजे टाइम में हू काफ़ी सुठा सिंगर हुया, बट ऑब्वियसली दे डिडंट फॉलो देयर पैशन। इन्हनि हमेशह खां इहो सोचे रखियो भाई इहो साइड बाय हूंदो। अच्छा भला तव्हांजो फेवरेट सिंगर जंहिंखे माना तव्हां फॉलो कंदा हूंदा या जेको तव्हांजो आइडियल हुजे? एक्चुअली काफ़ी सिंगर्स आहिनि, हिकिड़े खे मां क्रेडिट कोन ॾींदुमि कि सिर्फ़ु उहो ई आहे, ईअं काफ़ी कुझु आहे ऐं मां काफ़ियुनि खां इंस्पायर थींदो आहियां। काफ़ी सिंगर्स आहिनि ऐं ऑब्वियसली 90s जा थी विया, बॉलीवुड जा किशोर दा, उदित नारायण जी, कुमार सानू, सोनू निगम, इहे बॉलीवुड साइड जा थी विया। ऐं अगरि पाकिस्तान जी ॻाल्हि कयां त नुसरत फ़तेह अली खान साहब। सिंधी एक्चुअली आई डोंट लिसन टू सिंधी सॉन्ग्स, बट शमर अली मेराली इहे काफ़ी सुठा मूंखे लॻंदा आहिनि। मास्टर मंज़ूर इहे आहिनि, इहे मूंखे ॾाढा सुठा गाना इन्हनि जा वणंदा आहिनि मूंखे। ऐं बहुत मतलब पाकिस्तान जी ॻाल्हि कजे त नुसरत फ़तेह अली खान साहब, राहत फ़तेह अली खान साहब, आतिफ असलम, अली ज़फ़र ऐं अली अज़मत, इहे ॿिया जेके सिंगर्स थी विया। ऐं जल्द बैंड मूंखे काफ़ी पसंदि आहे, स्ट्रिंग्स बि काफ़ी पसंदि आहे मूंखे, त इन्हनि ते मां काफ़ी थोरो फिदा आहियां मां चवंदुमि। इन्हनि खां काफ़ी मां इंस्पायर थींदो आहियां। वेरी गुड, वेरी गुड। अच्छा भला मुक़ाबलो जेको थियो यूनिवर्सिटी में, जेको दुनियावी लेवल ते जंहिंमें यूनिवर्सिटी में कोन थियो, उहो थियो हुयो छा रिपीट कजो पंहिंजो क्वेश्चन तव्हां वरी? अव्हांजो जेको मुक़ाबलो जंहिंमें थियो ऐं ऑनलाइन जेको मुक़ाबलो थियो ऑनलाइन? जी जी उहो थियो हुयो जॾहिं मां पंहिंजे कॉलेज टाइम में हुयुमि त 2019 में थियो हुयो इहो मुक़ाबलो। ऐं इहो मुक़ाबलो थियो एशिया पैसिफिक साइबर परफॉर्मेंस थी हुई हिन में। इन में 6 अलॻि ॿिया मुल्क हुया ऐं लाइक ऑस्ट्रेलिया वॉज देयर, मलेशिया वॉज देयर, इंडिया वॉज देयर ऐं ॿिया बि काफ़ी, चाइना वॉज देयर ऐं बाक़ी ईअं काफ़ी ॿिया मुल्क हुया जिन सां मतलब कॉम्पीट कयो हुयो। ऐं अल्हम्दुलिल्लाह इट वॉज गुड एक्सपीरियंस, प्राउड मोमेंट फॉर मी टू रिप्रेजेंट माय कंट्री पाकिस्तान। तमामु बहितरीन। भला उहो भला मुक़ाबलो ऐं उन में तव्हां कीअं शिरकत कई, तव्हांजो शौक़ु इन तरफ़ कीअं पैदा थियो त भला इहे इंटरनेशनल सतह ते बि आऊं वञा? जी इहो ईअं हुयो कि एक्चुअली आई बीन पार्ट ऑफ द इंग्लिश सॉन्ग्स एज़ वेल पंहिंजे स्कूल टाइम में। त हिन दफ़ा जॾहिं हिकिड़ो इंस्टीट्यूट हुयो जामशोरो में खुलियो हुयो, सिम्पा, त उन में हुयासीं त नासितो साहब जेके हुया इन्हनि सां मुंहिंजी मुलाक़ात थी, इन्हनि सां काफ़ी सुठी गैदरिंग थी। त इन्हनि शायदि मुंहिंजे एक्शन खे लाइक कयो, इन्हनि पुछियो त देयर इज़ अ सॉन्ग, त तव्हां छा करणु चाहींदो हुयो? त मां चयो भली जेको बि सॉन्ग आहे। पोइ दैट सॉन्ग वॉज कंट्री रोड्स। कंट्री रोड्स, दैट वॉज कंट्री रोड्स। ऐं म्यूजिशियन कहिड़ा हुआ भला? जॉन डेनवर आई गेस। अच्छा, जॉन डेनवर शायदि इहे हुया। त उन्हनि जो गानो आहे इहो कंट्री रोड्स। त काफ़ी सुठो उन्हनि इहो गानो लिखियो ऐं मूंखे बि काफ़ी सुठो लॻो। मुताहिर जिलानी हुआ जिन सां मां गिटार ते गानो परफॉर्म कयो हुयो उते। ऐं काफ़ी सुठो एक्सपीरियंस रहियो, मतलब रिप्रेज़ेंटिंग योर कंट्री इज समथिंग अनदर लेवल। बिल्कुलु, मतलब इहा हिकिड़ी डिफरेंट हिकिड़ी लेवल हूंदी आहे जंहिं ते त मतलब कि तमामु पहिरीं ॻाल्हि तमामु प्राउड मोमेंट हूंदो आहे इहो दैट यू रिप्रेज़ेंटिंग योर कंट्री ऑन द साइबर लेवल। त उहो हिकिड़ी अलॻि ॻाल्हि हूंदी आहे। ऐं ॿियो बि कि सॉन्ग वॉज द बेस्ट। जेको सॉन्ग हुयो द कंट्री रोड्स,
इट वाज ऑसम। हाणे हाणे ॿुधाईंदा चयो असांखे बि जुस्तजू थी आहे त ॿुधूं जी, जी, असांजा जी, व्यूअर्स बि sure, ॾिसंदा sure. हूंदा। एक्चुअली मूंखे फुल यादि कोन्हे, मूंखे हाफ यादि आहे। जी जी ॿुधायो। कुझु ईअं हुयो। Almost heaven, West Virginia, Blue Ridge Mountains, Shenandoah River. Life is old there, older than the trees, younger than the mountains, growing like a breeze. Country roads, take me home to the place I belong. West Virginia, mountain mama, take me home. Country roads. तमामु बहितरीनु ॾाढो सुठो आवाज़ आहे जेको जेका वाकई एक्सेंट जीअं चइजनि त एज़ अ इंग्लिशमैन लॻनि था माशाल्लाह तमामु बहितरीनु आहे। उमेद आहे त तव्हां जेको आहे हिन में इम्प्रूवमेंट आणींदा ऐं हिनखे अॻिते वधी हिनखे अॻिते हिननि शयुनि खे बि खणी हलंदा छो यूनिवर्सिटी असांजी जेका स्टडी आहे उहा बि असां लाइ लाज़मी हूंदी आहे पर जेको फन आहे क्रिएटिविटी साइड ते एजुकेशन साइड जी उहो बि तमामु बहितरीनु आहे ॿिन्ही खे जेकॾहिं गॾु खणी हलिजे त अञा वधीक बहितर रहंदो। अच्छा भला डॉक्टर फौजिया अवां छा चवंदा हिननि सिंगिंग जे हवाले सां अवांखे शौक़ु आहे? ॾाढो बहितरीनु आहे। तव्हांखे मुंहिंजे ख्याल में 2 क़िस्म जा स्टूडेंट्स हूंदा आहिनि। हिकिड़ा स्टूडेंट्स उहे जेके सिर्फ़ु पढ़ंदा आहिनि ऐं हिकिड़ा स्टूडेंट्स उहे जेके पढ़ंदा बि आहिनि गॾोगॾु क्रिएटिविटी खे ऐं जेको उन्हनि जे अंदरि पैशन हूंदो आहे उनखे गॾु खणी हलंदा आहिनि। जीअं उहो त न चवंदमि फर्स्ट वारी स्टूडेंट आहियां कोन सेकेंड वारी स्टूडेंट आहियां। सो हर कंहिंजे अंदरि का न का क्रिएटिविटी हूंदी आहे। सो फ्रॉम द स्कूल लाइफ आई हैव बीन परफॉर्मिंग द ड्रामास थिएटर्स पर उन्हनि खे परफॉर्म करण जो मक़सदु सिर्फ़ु इहो हूंदो हो त माण्हुनि खे सेंसिटाइज़ करणु हिकिड़ो मैसेज हूंदो हो उनखे डिलीवर करणु। जीअं फ्रॉम बचपन खां असां इहा शइ ॾिसंदा था अचूं त छोकिरियुनि खे जेको आहे सो उन्हनि जी जेका एजुकेशन खे जेको आहे सो इम्पोर्टेंस न ॾिनी वेंदी आहे त मां उन ते परफॉर्म करियो ऐं मां उमिरि ई मारवी ते प्ले कयो उन ते परफॉर्म कयो ऐं मां पाण जेके स्क्रिप्ट लिखी करे बि परफॉर्म कयो आहे ऐं उन खां पोइ अची वञूं पाण कॉलेज लेवल ते ऐं स्कूल यूनिवर्सिटी लेवल ते त यूनिवर्सिटी लेवल ते ऐं उन थिएटर खे जेको मैसेज कन्वे करिणो सेंसिटाइज़ करिणो त स्कूल एंड कॉलेज लाइफ मुंहिंजे ख्याल में तव्हां फिजिकली कुझु नथा करे सघो यू कैन कन्वे द मैसेज बाय डिफरेंट मीन्स छो जो असां में उहो पावर न आहे शायदि असां अञा प्रोफेशनल लाइफ में न आया हूंदा आहियूं पर असां ॿार ॾांहुं मैसेज ई ॾेई करे सम्झाए सघूं था जेकॾहिं कंहिं लाइ को सम्झी सघे। छो जो हाणे ॾिसिजे त असांजे सिंध में घणो टैलेंट आहे भले बॉइज़ हुजनि या गर्ल्स हुजनि। जीअं गर्ल्स जी ॻाल्हि कई त उन्हनि खे मौक़ा तमामु घटि फराहम कया वेंदा आहिनि। जीअं हाणे घोटकी में हींअर छोकिरी हिकिड़ी आहे पढ़े बि थी या न बल्कि हू कमु जेको पंहिंजे बाबा जो माना हथ बटाए थी या उन में हेल्प करे थी जेका घोटकी जी आहे जी फरज़ाना शर जी ॻाल्हि कजे त बाइक ते गाह बि खणी ईंदी आहे पंहिंजे बाबा खे बि खणी जेकॾहिं उनखे हॉस्पिटल या किथे वञिणो हूंदो आहे त उन्हनि खे खणी वेंदी आहे त मीन्स की एज़ अ वुमेन बि एज़ अ मैन बि पंहिंजे घर खे सपोर्ट करे थी त अहिड़ियूं न्याणियूं बि असां वटि आहिनि। अञा जेकॾहिं असां बिल्कुलु असां ॻाल्हाईंदासीं त मुंहिंजे ख्याल में तमामु घटि टाइम आहे असां वटि जेकॾहिं असां हिननि ते ॻाल्हायूं वधीक असां हिननि ते अञा खोड़ घणो ॻाल्हाईंदासीं। असांजी जुस्तजू आहे असांजी दिली ख़्वाहिश आहे त उन्हनि ते ॻाल्हाइजे छो असांजो जेको मुआशिरो आहे हुननि में उन्हनि खे बि हिकिड़ी अवेयरनेस पैदा थिए त छोकिरी खे पढ़ाइणु घुरिजे हुनखे बि ॿाहिरि कढणु घुरिजे। नाज़रीन असां वठंदासीं कमर्शियल ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं केॾांहुं न वञिजो असां सां गॾु रहिजो। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर भली कार सुबह महिराण में जी डॉक्टर फौजिया जीअं त ॻाल्हि पई हली पहिरीं यूनिवर्सिटी जी त यूनिवर्सिटी जो तजुर्बो त काफ़ी बहितर रहियो पर ज़ाहिर आहे त जिते असां रहूं था त उते काफ़ी डिफिकल्टीज़ बि अहिड़ियूं असांखे पेश ईंदियूं आहिनि बिल्कुलु जेके की असां उन्हनि खे फेस त करे वेंदा आहियूं पर उहे असांखे यादि रहंदियूं आहिनि त असां उन्हनि खे कीअं फेस कयो या असां पंहिंजे नंढनि खे या पंहिंजा जेके जूनियर्स आहिनि उन्हनि खे बि उन जे अबाउट जेको आहिनि उन्हनि खे अलर्ट कंदा आहियूं त हिननि शयुनि खां पासो करिणो आहे हिननि खां त कीअं तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो आहे त अव्हां खे कहिड़ियूं डिफिकल्टीज़ पेश आयूं आहिनि उन्हनि खे कीअं कहिड़े तरह सां हैंडल कयो? एज़ अ गर्ल एज़ अ छोकिरी मां तव्हांखे ॿुधायां त हिकिड़ी वॾी लिस्ट हूंदी आहे जेका हिकिड़ी छोकिरी खे जेको आहे सो नंबर ऑफ डिफिकल्टीज़ स्पेशली असांजे मुल्क में पाकिस्तान में जहिड़ी मेंटेलिटी आहे मेनहुड जो कल्चर आहे उनमें इलाही घणियूं डिफिकल्टीज़ पेश ईंदियूं आहिनि फ्रॉम द स्टार्ट ऑफ द फर्स्ट डे ऑफ द लाइफ
हिकिड़ी छोकिरी खे इलाही शइ जेको आहे सो फेस करणी पवंदी आहे जंहिं वक़्तु शायदि हुनखे इन शइ जी सम्झ बि न हूंदी आहे। उन खां पोइ डोमेस्टिक जेको आहे सो वायलेंस हूंदो आहे जेको असीं ॾिसंदा ईंदा आहियूं, पर उन में हिकिड़ो अंसर इहो बि हूंदो आहे त हिकिड़ो मेंटली जेको ट्रमा हूंदो आहे जंहिंमां स्पेशली हिकिड़ी औरत गुज़रंदी आहे व्हेन शी गिव बर्थ टू एन बेबी गर्ल, त उहो हिकिड़ो वॾो एलिमेंट आहे। उनजे लाइ असांखे पंहिंजे छोकिरा जेके आहिनि से उन्हनि जी तरबियत ओड़ी करणु घुरिजे। ऐं उन खां पोइ जॾहिं तव्हां कॉलेज हुन खां पोइ यूनिवर्सिटी लेवल ते अचो था त उते हिकिड़ो अलॻि जेको आहे सो माहौल ऐं इन्वायरमेंट तव्हांखे ॾिसणो पवे थो, उनमें सर्वाइव करणो पवे थो। त आई हैव स्टार्टेड कम्यूनिटी सर्विसिस जंहिंमें मां जेको आहे सो पंहिंजो स्पिरिचुअल सेटिस्फिकेशन ॻोल्ही पंहिंजे लाइ एंड आई यूज़ टू अवेयर पीपल त तव्हां जेको आहे सो गर्ल्स खे जेको आहे सो इन्वायरमेंट में कीअं सर्वाइव करणु घुरिजे। सो आई हैव ऑर्गेनाइज़ नंबर ऑफ इवेंट्स टू अवेयर पीपल। उनमें इहो जो अवेयरनेस ऑन लॉज ऑफ वुमेन उन ते असां कमु कयो इन कोलैबोरेशन विद रोटरी इंटरनेशनल। त उन में उहो त असां डिफरेंट जेके गर्ल्स आहिनि पर उन सां गॾु बॉइज़ खे बि इनवाइट कयो छो त वी नीड नॉट टू ओनली एजुकेट द गर्ल्स, असांखे गॾो गॾु पंहिंजी जेके छोकिरा आहिनि उन्हनि खे बि एजुकेट करणो आहे। त बेसिकली लॉज हूंदा छा आहिनि औरतुनि जा, अगरि लॉज आहिनि त उन्हनि खे फॉलो करणु इम्प्लीमेंट करणु केॾो ज़रूरी आहे। सिर्फ़ु इहो औरत ते न आहे पर मर्दनि ते मर्द ते आहे। ॾिसो को बि लॉ तॾहिं सक्सेसफुल नथो थी सघे जॾहिं सिर्फ़ु उनखे हिकु जेका आहे सो कम्यूनिटी फॉलो करे, उनखे असांखे सभिनी खे म्यूचुअली फॉलो करणो पवंदो, उनखे एक्सेप्ट करणो पवंदो। ऐं उन खां पोइ नंबर 2 ते अची वञे थो असांजो सेल्फ डिफेंस जेको इलाही ज़रूरी आहे। उन ते बि असां ट्रेनिंग्स करायूं ऐं अहिड़ियूं डिफरेंट जेके आहिनि से शयूं आहिनि जिते असां कम्यूनिटी में चेंज हिकिड़ो पॉज़िटिव चेंज खणी अचण जे लाइ कमु कयो। सही ॻाल्हि कयो त जीअं असां किथे बि वञूं था त पहिरीं इहा शइ पुछंदा आहियूं उते सेफ्टी हूंदी, मतिलबु हीअं हीअ शइ जेका छोकिरी लहे सभ खां पहिरीं माना पंहिंजो डिफेंस ठीकु आहे ज़रूरी आहे। त हाणे असांजूं जीअं छोकिरियुनि जी ॻाल्हि पई कई त हिना बुखारी जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त हूअ बि अॼु जी अख़बार में आहे त लंडन असेंबली जी पहिरीं मुसलमान पाकिस्तानी औरत मेंबर बणिजी वई आहे। हाणे किथे जेकॾहिं प्राइम मिनिस्टर चइजे असांजे ई मुआशिरे में असांजे ई सिंध जी जेका न्याणी आहे उहा प्राइम मिनिस्टर बि बणी आहे, त जेकॾहिं न्याणी जी सोचनि जी ॻाल्हि कजे या हुनजे कॉन्फिडेंट जी ॻाल्हि कजे त हुनखे अगरि वसाइल मिलनि था, हुनखे अगरि असां अॼु माउ पीउ हुनखे सपोर्ट कनि था, हुनखे भाउ सपोर्ट करे थो त छोकिरी घणो अॻिते निकिरी सघे थी। अच्छा रोज़म सिद्दीकी साहब अवां छा चवंदा त न्याणी खे केतिरो पढ़ाइजे, हुनखे केतिरी सपोर्ट कजे, केतिरो ज़रूरी आहे हुन लाइ आज़ादी? ऐं उहा आज़ादी नथी चवां हिकिड़ो जेको छुड़बागी हूंदी आहे मीन्स की आज़ाद ख़्याली। एक्चुअली जीअं ॻाल्हि कजे की हिकिड़ी औरत असांखे ॼणींदी आहे उहा असांजी माउ आहे, ठीकु आहे न, पोइ भेण थी वई, ज़ाल थी वई या जेके जेके अलॻि अलॻि रिश्ता थी विया, त औरत हमेशह बहादुर शुरूआत खां ई रही आहे। ॾिठो वञिजे त सदियुनि खां असां ॿिए टाइम खां ऐं हमेशह खां औरत खे एज़ एन ॾेखारियो आहे त हमेशह उहा बहादुर रही आहे। त हिकिड़ी ॻाल्हि कई वञिजे आज़ादी जी त इन ई जे सराउंडिंग बिल्कुलु एग्ज़ैक्टली औरत खे आज़ादी मिलणु घुरिजे त हू मतिलबु पंहिंजो पाण खे एज़ एन कुझु ॾेखारे सघे दैट इफ फॉर सपोज आई एम अ सिंगर, I can be a lawyer, I can be a president, exactly यही ॻाल्हि। इन्हनि शोबनि में ऑब्वियसली सिर्फ़ु छोकिरा ई कोन था शाइन करे सघनि, नॉट ओनली बॉयज़ बट इट्स ऑल्सो फॉर गर्ल्स बि करे सघनि। अच्छा हाणे जीअं ॻाल्हि कजे त पंहिंजे मुआशिरे जी या असां ॿियनि मुल्कनि में वञूं था, जीअं आउं चाइना में बि रहियसि, हुते बिल्कुलु हिकिड़ो मीन्स के फ्री माइंडेड हूंदा हुआसीं, हालांकि गर्ल्स थी करे त हुते फ्री माइंडेड हूंदा हुआसीं। त हाणे हुन में छा आहे जो माण्हू जो ज़हन बि वधीक कमु करे थो, पंहिंजूं जेके सलाहियतूं आहिनि उन्हनि जो मुज़ाहिरो वधीक करे थो, त जेको न्याणी आहे उनजी एजुकेशन तमामु ज़रूरी आहे। असांजे जेके व्यूअर्स आहिनि उहे ॾिसनि था ॿुधनि था, जेके ॿहिराड़ी में आहिनि, जेके न्याणियुनि खे नथा पढ़ाइनि त उन्हनि खे बि हिकिड़ो शऊर अचे, उहो पंहिंजे न्याणियुनि खे अॻिते वधाइनि, उन्हनि खे पढ़ाइनि, उन्हनि खे शऊर ॾियनि त जीअं अॻिते निकिरनि। छो असांजी न्याणी आहे उहो घणो कुझु करे सघे थी, पढ़ी लिखी सघे थी, हर इदारे में कमु करे सघे थी। जेकॾहिं ॾिसजे त मुख़्तलिफ़ इदारनि में मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स में त न्याणियूं जेके आहिनि उहे घटि हूंदियूं आहिनि मर्दनि जे मुक़ाबले में, औरतूं तमामु घटि आहिनि, माइनॉरिटी में आहिनि। त जीअं अव्हां पंहिंजे इदारे जी ॻाल्हि कयो त हुते भला न्याणियूं केतिरियूं आहिनि जंहिं इदारे में अव्हां कमु कयो था, त मर्द केतिरा आहिनि, न्याणियूं पंहिंजो कमु कीअं सरंजाम पियूं ॾियनि एज़ अ डॉक्टर? अच्छा असांजे इदारे जी तव्हां ॻाल्हि कयो त मुंहिंजे ख़्याल में मेडिकल फील्ड ते तव्हां ॾिसो त जेको रेशियो हूंदो आहे मेरिट बेस जो, उन में गर्ल्स जी तादाद तमामु वधीक आहे एज़ कम्पेयर टू बॉयज़। जेके गर्ल्स ग्रेजुएट थी एजुकेट थी निकिरनि थियूं, उन खां पोइ प्रोफेशनल लाइफ में अचनि थियूं। जॾहिं तव्हां डॉक्टर ईसा लैब जी ॻाल्हि कयो
त आई विल अप्रिशिएट अवर CEO प्रोफेसर डॉक्टर फरहानी साहब त उन्हनि वुमेन एम्पावरमेंट ते इलाही सुठो कमु कयो आहे, जंहिंजो एग्ज़ाम्पल आउं तव्हांजे साम्हूं आहियां बिल्कुलु। अहिड़े नमूने सां तव्हां रोटरी इंटरनेशनल जो जेको असांजो डिस्ट्रिक्ट हूंदो आहे 3271 जंहिंमें सिंध एंड बलूचिस्तान ईंदो आहे, त उन में तव्हां ॾिसो त असांजी जेके आहिनि से रोटरी में केतिरियूं वुमेन्स आहिनि जेके डिफरेंट जेके आहिनि से डेज़िग्नेशन ते रही करे कमु कनि पियूं। उन्हनि खे तव्हां कम्युनिटी सर्विसिस में जेके प्रोजेक्ट्स हूंदा उन्हनि में पहिरें नंबर ते ॾिसंदा, उन्हनि खे तव्हां इंटरनेशनल प्रोजेक्ट्स में ॾिसंदव त नंबर 1 ते हूंदा आहिनि, उन्हनि खे तव्हां मैटरनल एंड चाइल्ड हेल्थ ते ॾिसंदव त उहे पहिरें नंबर ते हूंदियूं आहिनि। इन तरीक़े सां कॉन्फ्लिक्ट रेज़ोल्यूशन थी वियो, पीस थी वियो, कल्चर प्रमोशन, इकोनॉमिक एंड कंट्री जी जेका डेवलपमेंट हूंदी आहे, त उन में औरत जो हिकिड़ो नुमाया किरदारु रहियो आहे। ऐं असांजी जेका मुंहिंजी जेका हीअ ब्रांच आहे जेका कासमाबाद में आहे, ऐं उन में इनवाइट कंदसि, तव्हां बि अचो ऐं असां पंहिंजी ऑडियंस खे बि इनवाइट कंदासीं त उते अचनि। ऐं स्पेशली असां उते औरतुनि जे लाइ अलॻि सां जेको आहे सो हिकिड़ो पॉइंट रखियो आहे न, कलेक्शन पॉइंट रखियो आहे, त औरतुनि खे कंहिं बि क़िस्म जी मुश्किलात में माना न थिए। उन में असां अलॻि सां जेका असां मुंहिंजी स्टाफ रखी आहे उहा फीमेल स्टाफ रखी आहे। फॉर कम्युनिकेशन वी हैव फीमेल स्टाफ, इन टेक्नोलॉजिकल साइड असां वटि फीमेल स्टाफ आहिनि, मीन्स इक्वलिटी, जेंडर इक्वलिटी असां रखी आहे। त जेंडर इक्वलिटी ऐं मसावी जेको आहे सो बिहेवियर सभिनि सां हुजणु तमामु ज़रूरी आहे। सही, वुमेन एम्पावरमेंट जी ॻाल्हि कजे थोरो घणो इन्हनि में असांजो बि कमु रहियो आहे, जेंडर इक्वालिटी में इक्वालिटी छा आहे या उन में कीअं जेको आहे न असांखे शामिलु थियणु खपे या असांखे अहिड़ा सेमिनार्स बि करणु घुरिजनि त जीअं असां अवेयरनेस खे अञा वधीक स्प्रेड कयूं। त हाणे भला जी छा सोच आहे, इन खां पोइ छा कंदा एज़ अ डॉक्टर, त छा करणु चाहियो था, वधीक छा सपना आहिनि, छा ख्वाब आहिनि? अच्छा, हिन में इहो आहे जो गॾोगॾु बेसिकली मुंहिंजो मक़सदु इहो आहे त औरतुनि खे वधीक खां वधीक एम्पावर करणु ऐं असांजी जेके ईंदड़ नस्लूं आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़ो आइडियल एनवायरनमेंट जेको आहे सो सेट करणु, त दे कैन मूव अराउंड वेरी इज़ीली, उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जी मुश्किलात पेश न अचनि। हाणे हींअर वक़्त सां गॾोगॾु इन फ्यूचर वेयर आई एम वर्किंग, असां औरतुनि जे लाइ स्पेशल हिकिड़ा पैकेजिस इंट्रोड्यूस करवाया आहिनि, जंहिंमें तव्हां ॾिसंदा आहियो 40+ जी हिकिड़ी जेका औरत हूंदी आहे, पहिरीं उहा माउ हूंदी आहे, उन खां पोइ जेको आहे सो हूअ पंहिंजे ॿारनि जी ग्रोथ जेको फेज़ हूंदो आहे उन मां गुज़रंदी आहे, उहा पंहिंजो पाण खे चङी माना पूरी तरह सां निग्लेक्ट करे छॾींदी आहे न, त उनजी सिहत जेका आहे असांजी प्रियोरिटी आहे। त असां वुमेन्स जे लाइ स्पेशली पैकेजिस इंट्रोड्यूस करवाया आहिनि, जीअं हिकिड़ी औरत अगरि कंहिं बेबी खे बर्थ ॾींदी आहे त हुनजो जेको कैल्शियम लेवल जेको ॿार जे अंदरि ईंदो आहे त उहो हिकिड़ी औरत मां ईंदो आहे, त इन जो तव्हां अंदाज़ो लॻायो त केतिरा ॿार अगरि उहा बर्थ ॾिए थी त हुनजो कैल्शियम लेवल जेको आहे सो केतिरो घटि थो थिए। त असां जेको आहे फ्री टेस्ट रखिया आहिनि फीमेल्स जे लाइ, उनमें फ्री कैल्शियम आहे, अहिड़ी तरह ब्लड हूंदो आहे HB लेवल उहो असां फ्री रखियो आहे, ऐं 40+ जेके लेडीज़ हूंदियूं आहिनि उन्हनि जूं हॾियूं जेके आहिनि उहे कमज़ोर थी वेंदियूं आहिनि, त उहो असां मेल्स जे लाइ रखियो आहे, त मेल्स इहो न सम्झनि त सभु शइ फीमेल्स जे लाइ थियो आहे। पर जेकॾहिं जीअं मां ॻाल्हि कई त वाक़ई जेका औरत आहे जेका बर्थ ॾिए थी त उनखे उन हिसाब सां उनजे फूड जो ऐं उनजी मीन्स की सोच जो, उनखे ख़ुशियूं ॾियणु, हर तरह सां उनजो ख़्यालु रखण जी उनजो ज़रूरत हूंदी आहे। अच्छा रोज़म साहब, भला हाणे असांजे व्यूअर्स खे छा ॿुधाईंदा, कहिड़ो सॉन्ग ॿुधाईंदा? सॉन्ग पहिरीं उर्दू थी, हाणे सूफ़ी रिताजो। सही, सूफ़ी रिताजो। इहो गानो आहे आबदा परवीन जो, मुख वेखण। तमामु बहितरीन, तमामु बहितरीन। बंद खोल दीदार वेखाओ, मैं आया मुख वेखण, बंद खोल दीदार वेखाओ, मैं आया मुख वेखण, आया मुख वेखण, आया मुख वेखण, हो आया मुख वेखण, आया मुख वेखण, आया मुख वेखण, हो आया मुख वेखण, बंद खोल दीदार दिखाओ, मैं आया मुख वेखण। लाजवाब, लाजवाब, लाजवाब। हाल सचलदा मालूम तैकू, हाल सचलदा मालूम तैकू, हाल सचलदा मालूम तैकू, हाल सचलदा मालूम तैकू, साहिल को ना सिखाओ, मैं आया मुख वेखण, साहिल को ना सिखाओ, मैं आया मुख वेखण, आया मुख वेखण,
आया मुख वेखण हो आया मुख वेखण कुंड खोल दीदार दिखाओ मैं आया मुख वेखण। वाह वाह, तमाम खूबसूरत, तमाम खूबसूरत। नाज़रीन, हाणे असां हलंदासीं न्यूज़ ब्रेक तरफ़ ऐं ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं। केॾा न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। असां सां गॾु कॉलर मौजूद आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो? आप ठीक है? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। केरु किथां खां? जी असमत बात कर रहे हैं हैदराबाद का। कीअं आहियो? ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? जी जी मां बिल्कुल ठीक है। तमाम ॿुधायो, तमाम टाइम अल्हम्दुलिल्लाह प्रोग्राम ठीक ठाक। मॉर्निंग शो ॾिसो पिया? जी जीअं त तव्हां प्रोग्राम ॾिसो था। कीअं पियो लॻे शो? असांजा जेके महिमान शख़्सियतूं शामिल आहिनि उन्हनि सां ॻाल्हाइण चाहींदा? जी जी सुठी अच्छी आई आहे, ॾाढा सुठो आयो आहे, हुन सां ॻाल्हाईंदासीं। जी जी, ॻाल्हायो ॻाल्हायो, ॿुधनि पियूं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। डॉक्टर वालेकुम सलाम। कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां कीअं आहियो? मां बिल्कुल जी। हिकिड़ो सुवाल आहे। जी जी हेलो जी जी। जी शादी करे थींदी आहे, सुबुह जो नेराणी उथंदा आहियो त राति थैंक यू सो मच। अवां जो आवाज़ कटिजे पियो, शायदि ॿारनि जो आवाज़ आहे गॾु या टीवी जो आवाज़ गॾोगॾु हलंदड़ आहे त असांखे ॻाल्हि अवां जी क्लियर सां रिसीव न पई थिए। सो अवां जी महिरबानी, अवां कॉल कई, हिन प्रोग्राम में शामिल थिया। जी डॉक्टर साहिबा, त हाणे एज़ अ MBBS डॉक्टर अवां लम्स में पढ़िया, हुते जो तजुर्बो पढ़ाई जे लिहाज़ खां कीअं रहियो? अच्छा, लेट मी रेक्टिफाई यू। मां लम्स मां जेको आहे सो डॉक्टर ऑफ फिजिकल थेरेपी कई आहे। जी। एंड आई एम नॉट ऑन टू द MBBS। जी। ऐं अगरि MBBS अच्छा, कयां हा त डॉक्टर मूंखे ऑफ शायदि अञा वधीक 8 साल लॻंदा। सही 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 FCPS पार्ट 1 पार्ट 2 ऐं शायदि आउं तव्हांजे साम्हूं न हुजां हा। सही सही ऐं शायदि असीं माण्हुनि खे ईअं सर्व न कयूं हा, छो त इट सही टेक्स अ लॉट ऑफ टाइम। असांजी जेका कॉलर हुई हुननि जो शायदि सवाल हो त हिॾकी जेका हूंदी आहे हुनजो रीज़न छा हूंदो आहे। असांजा जेके मिथ्स हूंदा आहिनि, उहो सही कॉन्सेप्ट हूंदो आहे त असांखे केरु यादि थो करे, सही पर मेडिकल पॉइंट ऑफ व्यू सां ॾिठो वञे त इहो सम स्टमक प्रॉब्लम्स हूंदा आहिनि, जी उनजे करे इहो थींदो आहे। एज़ पर माय सही आहे इवन नॉलेज। स्पाइसी अच्छा, भला फूड खाइण सां। अवां जी जी बिल्कुलु। जेका बैचलर थी आहे उहा बि इन्ही में लम्स डॉक्टर ऑफ में? फिजिकल थेरेपी। अच्छा, लम्स में ई? जी बिल्कुलु। अच्छा, तमामु बहितरीनु, तमामु बहितरीनु। भला हाणे हिन ते कहिड़ो कमु कंदा पढ़ाई जे हवाले सां, पंहिंजी एजुकेशन? अच्छा, मुंहिंजी पंहिंजी एजुकेशन इन सां गॾु कंटिन्यू रहंदी सही ऐं उन में डिफरेंट पर्सपेक्टिव आहिनि जेके आउं परसू करणु चाहींदमि। उन में सही। सभिनि खां पहिरियों त मुंहिंजो गोल इहो आहे त आउं CSS जो अटैम्प्ट ॾींदमि इनशाला। वाओ, दैट्स सो ग्रेट। आई एम प्रिपेयरिंग फॉर द CSS ऐं गॾोगॾु जेको आहे सो एज़ अ ब्रांच मैनेजर ऐं पेशेंट्स खे, माण्हुनि खे वधि खां वधि डिलीवर करण जी कोशिशि कंदासीं, सही। अवेयर करण जी कोशिशि कंदासीं ऐं गॾोगॾु CME कंदा रहंदा आहियूं, कंटिन्यू मेडिकल एजुकेशन, जंहिंमें माण्हुनि खे सेंसिटाइज़ कंदा रहंदा आहियूं, जी अवेयर कंदा रहंदा आहियूं ऐं डिफरेंट जेके आहिनि से पैकेजिस इंट्रोड्यूस कराईंदा आहियूं त जेके उहा कम्यूनिटी असांजी, जेके उहे पेशेंट्स जेके अफोर्ड नथा करे सघनि त उन्हनि खे जेको आहे सो असां कुझु फ्री टेस्ट करे ॾियूं, सही कुझु कॉम्प्लीमेंट्री ऐं गॾोगॾु कुझु डिस्काउंटेड पैकेजिस करे ॾियूं, बिकॉज हेल्थ इज़ वेरी इंपॉर्टेंट। ऐं असांजी औरत जी, बल्कि असांजी मर्द जी, सही सभिनी जी हेल्थ इंपॉर्टेंट बिल्कुलु आहे। सो अपकमिंग असांजो प्रोजेक्ट इहो आहे त असां हिकिड़ो कैम्प करण वारा आहियूं फॉर रोशनी स्कूल ऑफ ट्रांसजेंडर। सो सही दैट इज़ द इम्पॉर्टेंट पार्ट ऑफ अवर वाह कम्यूनिटी, जेका मोस्ट ग्रेट निगलेक्टेड कम्यूनिटी हूंदी आहे। त असां उन्हनि जे लाइ अपकमिंग जेको वीक आहे उन में कैम्प करण वारा आहियूं। एंड फॉर फीमेल्स ऑन एवरी संडे वी जी हैव फ्री मेडिकल कैम्प फॉर फीमेल्स, जंहिंमें कुझु टेस्ट हूंदा आहिनि उहे फ्री हूंदा आहिनि ऐं कंसल्टेशन हूंदी आहे डॉक्टर जी, फीमेल गाइनोकोलॉजिस्ट जी, उहा फ्री हूंदी आहे। अल्ट्रासाउंड तव्हांजो फ्री हूंदो आहे एवरी संडे। जेके फीमेल्स आहिनि उहे डॉक्टर ईसा लैब जी जेका कासमाबाद जी ब्रांच आहे जी उते विज़िट करे सघनि थियूं ऐं पंहिंजो जेको आहे सो ट्रीटमेंट वठी सघनि थियूं। तमामु बहितरीनु। अच्छा, रोज़म सिद्दीकी जी तरफ़ हलंदासीं त सिंगिंग आहे, कयो पिया, हाणे भला तव्हांजो छा ख़्यालु आहे त तव्हां हिन खे अॻिते खणी हलंदा या हिन में सिंगिंग में का सिखिया हासिल कंदा, को अहिड़ो जेको आहे कोचिंग सेंटर आहे जेको जॉइन कंदा, छा ख़्यालु आहे? जीअं की ॻाल्हि आहे की हिनखे अॻिते खणी वञिबो, सो बिल्कुलु खणी वञिबो इंशाल्लाह। वल ख़ैर फ्यूचर काफ़ी, मतिलबु फ्यूचर में काफ़ी अहिड़ा प्रोजेक्ट्स कबा इंशाल्लाह। वल ख़ैर बल्कि हिन महिल ई लाइनअप आहिनि काफ़ी, उहे बि कयां पियो थो पंहिंजा मां सॉन्ग्स थी विया, पंहिंजा थी विया, कुझु कवर्स थी विया त हलनि पिया था, उन्हनि जी रिकॉर्डिंग हले पई थी कुझु, त इन्हनि में थोरो इन्वॉल्वड आहियां मां। ऐं जीअं की सिखण जी मां ॻाल्हि कयां त हिकिड़ो शख़्स
हिकिड़े शख़्स जो दिलि कॾहिं बि न भरजंदो, जेतिरो बि सिखंदो आहे ओतिरो घटि हूंदो आहे, बिल्कुलु जेतिरो सिखंदो आहे ओतिरो घटि हूंदो आहे हुनजे लाइ। त ऑब्वियसली हाणे अगरि फॉर सपोज़ के वॾा सिंगर आहिनि मुंहिंजे साम्हूं अची विहनि था, के बि थी विया, को बि थी विया, त मां हर कंहिंखां इंस्पायर थींदो आहियां। इनफैक्ट जेके सिंगिंग न बि ईंदी आहे मां उनजे कॉन्फिडेंस खां बि इंस्पायर थींदो आहियां कि एटलीस्ट हुनमें कॉन्फिडेंस आहे कि अबा हू पंहिंजो कमु करे पियो थो एंड ही इज़ लाइक शोइंग हिज टैलेंट ऑफ, ठीकु आहे न। अहिड़ा काफ़ी मुंहिंजा फ्रेंड्स आहिनि जेके सिंगिंग कंदा आहिनि ऐं उन्हनि खां मां काफ़ी इंस्पायर थींदो आहियां, लाइक आई बीन इंस्पायर फ्रॉम देम ऑल्सो कि मां सिंगिंग जी अगरि ॻाल्हि कयां त अॻिते बि हले पियो थो सिंगिंग, हिन महिल बि हले पियो थो ऐं इनशाला बल्कि अगरि अल्लाह साईं चाहियो त मुस्तक़बिल में बि हलंदो सिंगिंग ऐं साइड बाय इनखे एज़ एन पैशन ई ट्रीट कबो, प्रोफेशन ट्रीट न कबो सिंगिंग खे, बट अपार्ट फ्रॉम दैट इहो हले पियो थो ऐं सिखबो बि इंशाल्लाह। प्रस्ताव केतिरो चाहिनि था, केतिरा फैन आहिनि अव्हां जा? मूंखे एक्चुअली ख़बर न आहे पर केतिरी ख़ुशी थींदी आहे जॾहिं मिलंदा आहिनि, जॾहिं अव्हांखे चवंदा हूंदा अव्हां रोज़म सिद्दीकी सिंगर? बसि एक्चुअली मुंहिंजी अम्मी मूंखे ॿुधायो आहे जी कि जेके दिलि खटणु ईंदो आहे न उहो कॾहिं हारंदो न आहे। सही द वन हू नोज़ हाउ टू विन हार्ट्स ही नेवर लूज़िस, इहो मुंहिंजे मूंखे सेखारियो आहे। त हमेशह अल्हम्दुलिल्लाह जिथे बि ॻाइण जो मौक़ो मिलियो आहे, लाइक कुझु SOS जश्न बहारान ते जेको जामशोरो जो नंबर 1 मतिलबु हाईएस्ट पेड चैरिटेबल फंक्शन थींदो आहे, जी जी उते परफॉर्मेंस थी चुकी आहे ऐं उनखां पहिरीं हिकिड़ो कॉन्सर्ट कयो आहे ऐं ईअं ई कुझु प्रोग्राम्स थिया, मतिलबु जिथे जिथे अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं इहा इज़त ॾिनी आहे सही कि परफॉर्मेंस थी सघे थी, हिकिड़ो कॉन्सर्ट थी सघे थो, वतु इज़्ज़ु मन तशाओ, वतु ज़िल्लु मन तशाओ। एग्जैक्टली बिल्कुलु इहो सभु कुझु अल्लाह साईं हथ में आहे ऐं अल्लाह साईं साफ़ साफ़ चयो आहे त सक्सेस मूं वटां ईंदो आहे तव्हांखे, सही बिल्कुलु मूं वटां ईंदो आहे। त जिथे जिथे बि अल्लाह साईं मुक़ाम मर्तबा जिथे जिथे अल्लाह साईं ॾिननि हेल्थ ताईं सभिनीनि पसंदि कयो आहे ऐं किथां को नेगेटिव पॉइंट न आयो, हमेशह पॉजिटिव एनर्जी तमामु आई आहे। बहितरीन। अच्छा भला हींअर ताईं जेका अव्हां एजुकेशन हासिल कई आहे उन में काफ़ी अव्हांखे तजुर्बो थियो हूंदो, जी। या असांजी जेका सोसाइटी जी एजुकेशन आहे उनखे अव्हां कीअं था ॾिसो, छा था सम्झो, अञा हिन एजुकेशन में बहितरी अचणु घुरिजे? ॾिसो असां ऑब्वियसली शुरूआत खां हलंदा आया आहियूं ऐं मां त मेडिकल कई पंहिंजी 9 मैट्रिक फर्स्ट ईयर इंटर मुंहिंजी मेडिकल में थियल प्री आहे, मेडिकल में इंजीनियरिंग मूंखे घणो भाई न, सही छो उनमें मैथ्स हूंदी आहे, सही सही नोबडी लाइक मैथ्स, मीन्स के लाइक मी या एग्जैक्टली नोबडी लाइक्स मैथ्स, जी। त आई एम नॉट अ पार्ट ऑफ मैथ्स, त बायोलॉजी जो वधीक पार्ट रहियो आहियां, साइंस जो वधीक पार्ट रहियो आहियां ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजे टीचर्स में उहो आहे टैलेंट। ॻाल्हि कजे त हू बिल्कुलु क्वालिफाइड, मां जिना कैंपस जी ॻाल्हि कयां, पाकतुर्क जी ॻाल्हि कयां, मतिलबु सिटी स्कूल खां वठी मां पाकतुर्क जी ॻाल्हि कयां त किथे बि मूंखे को मतिलबु आई विल से कि यार ही टीचर मूंखे सही न पढ़ायो, हिन मूंसां ईअं कयो, हिन मूंसां मतिलबु इन जी ओड़ी क्वालिफिकेशन न हुई, लाइक बायोलॉजी टीचर असांजा आए ॾींहुं चेंज पिया थींदा रहंदा हुया, जी बट अपार्ट फ्रॉम दैट जेके जेके रहिया न सभिनि अल्हम्दुलिल्लाह सुठी एजुकेशन असांखे ॾिनी ऐं अगरि मां पंहिंजे पीउ माउ जी ॻाल्हि कयां उन्हनि हमेशह मूंखे सपोर्ट कयो कि अब हाणे कॉम्पिटिशन इहो थियण वारो आहे, फॉर सपोज़ स्पेलिंग बि थी वई, इन में पार्टिसिपेट कयो था, मैथ्स ओलंपियाड थींदो हुयो इस्मो जो असांजे पाकतुर्क में, उहा हिकिड़ो MCQ टेस्ट थींदी हुई जेको मैथमेटिक्स जे हवाले सां हूंदो, पर उन में पार्टिसिपेट थींदो हुउमि मां, हालांकि मैथ्स में सुठो न हुउमि त उन लाइ बि तयारी थींदी हुई ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजो जेको मुआशरो आहे एजुकेशन जो ॾींहुं ब ॾींहुं तब्दील थिए पियो थो, सो आई हैव नो रिग्रेट विद पाकिस्तान, बेहतरी अचे पई, अव्हांजी नज़र में बहितरीन उस्ताद अव्हांखे मिलिया। एग्जैक्टली। अच्छा डॉक्टर फौजिया, अव्हांखे भला जेके उस्ताद मिलिया हुननि में को फेवरेट टीचर या अव्हांजा जेके उस्ताद जीअं अव्हांखे जिन्हनि टीच कयो त उहे कीअं रहिया अव्हांजी नज़र में? अच्छा मुंहिंजा जेके आहिनि से फेवरेट जेके टीचर रहिया आहिनि, ओबियसली मुंहिंजो सब्जेक्ट में फेवरेट बायोलॉजी आहे, जी जी। त मूंखे जिन बायोलॉजी पढ़ाई त उहे डॉक्टर हबीबुल्ला जमाली, मुंहिंजो जेको टाउन आहे सकरन उन में पढ़ाईंदा हुआ प्रेगनेंट सेंटर में, एंड आई ऑब्वियसली आई मिस देम, मुंहिंजा जेके टीचर्स हुआ उन्हनि जे करे आउं हिते आहियां, बिल्कुलु त उहे मुंहिंजा फेवरेट टीचर हुआ। ऐं यूनिवर्सिटी लेवल ते अचूं त उनमें डॉक्टर प्रदीप कुमार हरिचंदी जेके असांखे एनाटॉमी पढ़ाईंदा हुआ, त ऐं हाणे बि आहिनि ऐं ॾाढो ख़्यालु रखंदा आहिनि, ॾाढो पुछंदा आहिनि, त उहे मुंहिंजा फेवरेट टीचर आहिनि। बाक़ी एजुकेशन में ॾिठो वञे त सिर्फ़ु पढ़ाई जेका आहे सो इम्पॉर्टेंट न आहे, ऐं पढ़ाई सां गॾोगॾु जेको ॿारु आहे उनजी मेंटल ग्रोथ इलाही ज़रूरी आहे ऐं असां पंहिंजे ॿारनि खे जेको आहे न EQ लेवल जेको हूंदो आहे उन ते कमु करणु घुरिजे, इमोशनल इंटेलिजेंस इलाही ज़रूरी आहे। त कम्युनिकेशन स्किल्स या जेके कॉन्फ्लिक्ट्स थींदा आहिनि उहे इन करे ई थींदा आहिनि छो त तव्हांजी कम्युनिकेशन इफेक्टिव न आहे हूंदी, सेंस ऑफ एम्पैथी इलाही ज़रूरी आहे। तव्हां ॿिए कंहिंजी तकलीफ़ खे महसूसु कंदव त ऑब्वियसली जेको आहे सो तव्हांजे अंदरि हिकिड़ो अहसासु पैदा थींदो एंड यू विल बी गुड ह्यूमन बीइंग। त हिकिड़ो सुठो इंसानु थियण जे लाइ, मुआशिरे में जेको आहे सो हिकिड़ो रेस्पॉन्सिबल सिटीज़न हुअण जे लाइ
त ज़रूरी आहे त तव्हांजो जेके आहिनि से इमोशनल इंटेलिजेंस ते ॿार जी ते कमु करणु घुरिजे। सही बिल्कुलु करणु घुरिजे। असां सां गॾु कॉलर मौजूद आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, आप कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। केरु किथां खां? ईंदा थी ॻाल्हाए कंबर खां। अदी छा चवणु चाहींदा प्रोग्राम सुबह महिराण में? ॾाढो सुठो सुबुह जो मिराण प्रोग्राम आहे, मूंखे इलाही वणंदो आहे। तव्हांजे लिए सुठा लॻो। तव्हांजे डॉक्टर खे सलाम, भाऊ खे सलाम। सही। ऐं एॾो सुठो आहे सलाम जिंदो मां डॉक्टर कुझु सवाल पुछणु चाहींदमि। जी 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 बिल्कुलु ॻाल्हायो। वालेकुम सलाम, आप कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो? आप जेके मोहिरा दाग थींदा आहिनि फेस ते, उन्हनि जो हल छा आहे? अच्छा, उन्हनि जे लाइ बेसिकली जेके असांखे दाणा थींदा आहिनि फेस ते, उहे एक्नी जे करे थींदा आहिनि। त असांखे पंहिंजी स्किन जो ख़्यालु रखणु घुरिजे। डेली जेको आहे सो क्लींजिंग, जेको कोई बि जेको लोशन हूंदो आहे उन सां असांखे क्लींजिंग करे उनखे साफ़ करणु घुरिजे। जॾहिं डस्ट पार्टिकल्स असांजे फेस ते जमा थींदा आहिनि त असांजे स्किन में नंढा नंढा पोर्स हूंदा आहिनि। जॾहिं उहे जेके पोर्स हूंदा आहिनि उहे बिल्कुलु डस्ट पार्टिकल सां भरिजी वेंदा आहिनि। ऐं ॿियो वात में स्मेल छो थींदी आहे? अच्छा ठीकु आहे। इन्हनि सभिनी सवालनि जो वात में स्मेल जी जी थैंक यू सो मच। तव्हांखे अव्हांजे इन्हनि सवालनि जो जवाबु मिलंदो। अव्हां कॉल कई असांजे प्रोग्राम में शामिल थिया। जी डॉक्टर, त जीअं हिकु त मोइरनि जो चवनि पिया, ॿियो चवनि पिया वात में अगरि स्मेल थिए थी त अच्छा, पहिरीं त उन ते ईंदासीं पाण एक्नी ते। जेको जेके पहिरियों असांजे स्किन में जेके दाणा थींदा आहिनि, इहे सभु शइ थींदी आहे, उहा बेसिकली एक्नी जे करे थींदी आहे। एक्नी जॾहिं डस्ट पार्टिकल्स जेके हूंदा आहिनि, उहे असांजे जेके स्पोर्स हूंदा आहिनि स्किन जे अंदरि न, मिनी स्पोर्स, त उन में डस्ट पार्टिकल्स जमा थी वेंदा आहिनि ऐं उहे ब्लॉक करे छॾींदा आहिनि एक्सचेंज खे न। जेके सेबियस ग्लैंड हूंदा आहिनि, जेके ऑयल सिक्रेशन कंदा आहिनि असांजे फेस खे मॉइस्ट रखण जे लाइ ऐं उन्हनि खे नरम रखण जे लाइ, त उहे डस्ट पार्टिकल जे करे उहे बिल्कुलु जेको आहे सो एक्नी जमा थी वेंदी आहे। सेबियस ग्लैंड मां निकिरंदड़ ऑयल जमा थी वेंदो आहे। उन जे करे उहा दाणनि जी शिकल इख्तियार कंदी आहे। सो उन जे लाइ करणु इहो घुरिजे त सभिनि खां पहिरीं त असांखे पंहिंजे फेस खे पूरो क्लीन रखणु घुरिजे। एहतियात लाज़मी आहे, तमामु ज़रूरी आहे। जॾहिं तव्हां ॿाहिरि वञो था, यू आर एक्सपोज टू सन, यू आर एक्सपोज टू डस्ट, त तव्हां ज़रूरु क्लींजिंग कयो। ऐं एवरी नाइट जॾहिं तव्हां घरु अचो था वापसि, जॾहिं पंहिंजे कम खां फारिग थी अचो था, त तव्हां जेको आहे सो को बि हिकिड़ो क्लींजिंग मिल्क हूंदो आहे, को बि हिकिड़ो क्लींजिंग लोशन हूंदो आहे, उन सां तव्हां क्लींजिंग कयो, स्क्रबिंग कयो ऐं पंहिंजे फेस खे क्लीन कयो। उन खां अलावा मॉर्निंग में क्लींजिंग कयो। इन सां इहो थींदो जो तव्हां एक्नी फ्री रहंदव। सही। जॾहिं घर खां ॿाहिरि निकिरिजे त सन ब्लॉक केतिरो ज़रूरी आहे? सन ब्लॉक बिल्कुलु ज़रूरी आहे। अगरि तव्हां एक्सपोज़ आहियो सन में, जीअं यूनिवर्सिटी लेवल में आहिनि जेके असांजूं छोकिरियूं ऐं उहे यूनिवर्सिटी वञनि थियूं, इलाही उस हूंदी आहे बिल्कुलु, त उन्हनि खे सन ब्लॉक जो इस्तेमालु ज़रूरु करणु घुरिजे। सही। ऐं ॿियो अदी जो सुवाल हुयो त मुंहं में स्मेल थिए थी, उनजे लाइ प्रॉपर ब्रशिंग जेका टेक्निक हूंदी आहे उनखे फॉलो करणु घुरिजे। ऐं उन ते बि असां कमु कयो आहे। बिल्कुलु डेंटल हेल्थ केयर सर्विसिस जे लाइ असां कैंप लॻाई हुई ऐं उन में असांजा डिफरेंट डॉक्टर्स हुआ ऐं उन्हनि डेंटल जेके ब्रशिंग टेक्निक आहिनि एस्पेशली उन्हनि जे मथां एजुकेट कयो माण्हुनि खे। जेके ओरल कैंसर्स थींदियूं आहिनि उन्हनि जे मथां एजुकेट कयो। बेसिकली जेका असांजे मुंहं में स्मेल थींदी आहे, डिफरेंट जेके बैक्टीरिया हूंदा आहिनि उन्हनि जी मौजूदगी जे करे थींदी आहे। ऐं जा ॿिया बि रीज़न्स थी सघनि था, त बेटर कैन एक्सप्लेन द डेंटल कंसल्टेंट, पर उन जूं पंहिंजी ब्रशिंग टेक्निक खे बहितर कजे ऐं का न का शइ बहितर जेका आहे उहा शइ खाइणु घुरिजे। स्पेशली जेके कुझु शयूं हूंदियूं आहिनि जेके मस्जिद में मुंहिंजे ख़्याल में अलाउ न हूंदियूं आहिनि खाई वञणु, जंहिंमें तव्हांजो थूम हूंदो आहे, अदरक हूंदो आहे, इन्हनि शयुनि जे करे बि जेको आहे सो परहेज़ कजे। ऐं ब्रश जेको सुबुह जो ऐं शाम जो कजे, राति जो सुम्हण खां पहिरीं ऐं सुबुह जो उथण खां बाद, त तमामु इहो बहितरीन आहे। माउथ वॉशेस बि ईंदा आहिनि स्पेशली, माउथ वॉशेस बि यूज़ करणु घुरिजनि। माउथ वॉशेस बि ईंदा आहिनि स्पेशली फॉर गुड फ्रेगनेंस, त उहे बि यूज़ करे सघजनि। हलो ठीकु आहे, थैंक यू सो मच। ऐं असां जेको आहे हाणे हलंदासीं ब्रेक तरफ़, ऐं ब्रेक खां पोइ असां वरी वापसि ईंदासीं। केॾा न वञिजो नाज़रीन, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। जी डॉक्टर फौजिया साहिबा, हाणे जीअं त तव्हां डॉक्टरी वारे शोबे में बि आहियो, सिहत जो बि ॿुधायो, त वरी स्किन जो हाणे जीअं सवाल थिया त उन में बि असां उनखे तव्हां गाइड कयो सुठे अंदाज़ सां। ज़ाहिर आहे हिकिड़ो एज़ अ कंसल्टेंट बि वधीक उनखे बयानु करे सघनि था। त बहरहाल जेके शयूं आहिनि या जीअं जेके मसइला आहिनि असांजी थियनि था स्किन जा हुजनि
या माउथ जा हुजनि या पोइ अखियुनि जा हुजनि त हिकिड़ो स्पेशलिस्ट आहे उहो ई ॿुधाए सघे थो बिल्कुलु, बिल्कुलु। त हिननि खे कीअं हलकाइणु घुरिजे। भला बेसिकली जीअं तव्हां इंट्रोडक्टरी जेके क्लासिस वठो था हुननि में कहिड़े कहिड़े जीअं मसलन अखियुनि ते या अव्हां जे एज़ अ जेको हिकिड़ो डेंटिस्ट हूंदो आहे या उन जा क्लासिस हूंदा आहिनि या कहिड़ा सब्जेक्ट्स हूंदा आहिनि जेके अव्हांखे पढ़ाया था वञनि जंहिं जी अव्हांखे माना इंट्रोडक्टरी जेका तालीम ॾिनी थी वञे? असांखे बिल्कुलु पूरो पढ़ाईंदा आहिनि। सही। डेंटिस्ट्री जो अलॻि हिकिड़ो डिपार्टमेंट हूंदो आहे जेको BDS डिपार्टमेंट हूंदो आहे ऐं स्पेशली जॾहिं असांजो कंप्लीट थींदो आहे न डॉक्टरेट पूरो MBBS जा जेके सब्जेक्ट्स हूंदा आहिनि उहे असांजा सेम हूंदा आहिनि बट वी हैव सम एडिशन्स। असां जेको आहे सो फिज़िकल हेल्थ खे जेको आहे सो वधीक फोकस्ड हूंदा आहियूं। उनमें सेम सब्जेक्ट्स हूंदा आहिनि तक़रीबन जंहिंमें एनाटॉमी हूंदो आहे जंहिंमें असीं पूरे बॉडी स्ट्रक्चर जे बारे में पढ़ंदा आहियूं हॾियुनि जे बारे में ऑल ऑर्गन जेके हूंदा आहिनि असांजा उन्हनि जे बारे में पढ़ंदा आहियूं जंहिंमें तव्हांजो हार्ट आहे तव्हांजो लिवर आहे तव्हांजो किडनीज़ आहिनि ऐं उन खां अलावा ॻाल्हि कयो स्किन जी त उनजो असांजो अलॻि सब्जेक्ट हूंदो आहे उहो असीं पढ़ंदा आहियूं ऐं उन खां अलावा तव्हांजो फिज़िकल हेल्थ जो अलॻि सब्जेक्ट हूंदो आहे फिजियोलॉजी जो ऐं त माना तमामु सब्जेक्ट्स हूंदा आहिनि ऐं ॾाढी जेको आहे सो मेंटल ग्रोथ बि हुन सां असांजी थींदी आहे ऐं असां अवेयर थींदा आहियूं त असांजी बॉडी जो मैकेनिज़म छा आहे सिस्टम छा आहे वॉट इज़ गुड फॉर द हेल्थ ऐं पंहिंजी स्किन खे बहितर रखण लाइ छा ज़रूरी आहे किडनीज़ खे बहितर रखण लाइ छा ज़रूरी आहे लिवर खे बहितर रखण लाइ ऐं प्रॉपर फंक्शनिंग लाइ छा ज़रूरी आहे उनजो ट्रीटमेंट उन जूं डिज़ीज़िस उनजो वरी जेको आहे सो प्रॉपर जेको आहे सो सॼो असांखे पढ़ाईंदा आहिनि मेडिसिन वग़ैरह फार्मा ही उहो। सही। अच्छा भला हिकिड़ो पेशेंट जॾहिं अचे थो उनखे कीअं ट्रीट कंदा आहियो पंहिंजी बीमारी खणी या पंहिंजो मसइलो खणी अचे थो? बेसिकली आऊं OPD कंदी न आहियां बट स्पेशल जेके कंसल्टेंट हूंदा आहिनि उन्हनि ॾे डिफरेंट जेके आहिनि केसिस हूंदा आहिनि उनमें ट्रीटमेंट वेरी करे थो पेशेंट टू पेशेंट। जीअं हाणे करंट तव्हां ॾिसो नेफ्रोलॉजिस्ट ॾे जेके केसिस वेंदा ऑब्वियसली दे विल बी ऑफ स्टोन्स किडनी स्टोन्स ऐं किडनी फेलियर त उनजो बि बेसिक रीज़न इहो ई हूंदो आहे त पाणीअ जो जेको घटि इस्तेमालु हूंदो आहे या पाणीअ जो जेको चकास जेका पाणी जी चकास हूंदी आहे उहा न थींदी आहे जंहिंजे करे असां हेवी वाटर यूज़ कंदा आहियूं जंहिंमें कुझु आयन्स हूंदा आहिनि कुझु मिनरल्स हूंदा आहिनि जेके एक्सेसिव हूंदा आहिनि जेके बॉडी जे लाइ बेनिफिशियल न हूंदा आहिनि त पाणी जो जेको एसिडी लेवल हूंदो आहे उहो इलाही वधियल हूंदो आहे ऐं उहो जॾहिं पाणी असांजी बॉडी में अंदरि वञे थो ऑब्वियसली त उहो कहिड़े न कहिड़े नमूने सां हार्म कंदो आहे त कंहिं बि शइ जी ज़्यादती ऑब्वियसली उहा ज़हर चवराईंदी आहे त उन सां इलाही प्रॉब्लम्स थींदा आहिनि जंहिंमें कैल्कुलस तव्हांजो फॉर्म थींदो आहे तव्हांजी बॉडी में जिनमें गाल जा स्टोन्स थींदा आहिनि रीनल स्टोन्स थींदा आहिनि उनमें तव्हांजी डाइट जो तमामु वॾो रोल हूंदो आहे तव्हां डाइट कहिड़ी था वठो त इहे सभु शयूं आहिनि त पाणीअ जो जेको वधि खां वधि इस्तेमालु थींदो उहो तमामु ज़रूरी आहे असांजी स्किन जे लाइ ज़रूरी आहे असांजी किडनीज़ जे लाइ ज़रूरी आहे असांजी यूरिनरी सिस्टम जे लाइ ज़रूरी आहे ऐं तमामु शयुनि जे लाइ पाणी तमामु एलिमेंट आहे। गर्मी बि हींअर आहे त वरी पाणी जेतिरो असां घणो पीअंदासीं त गर्मी बि असांखे घटि लॻंदी असांजी जेका स्किन आहे उन सां बि साफ़ रहंदी असांजा गुर्दा बि साफ़ रहंदा छो जेतिरी गर्मी आहे त ओतिरो पाणी वधीक ऐं साफ़ पाणी यूज़ करणु घुरिजे। बिल्कुलु साफ़ पाणी बिल्कुलु। अच्छा रोज़म सिद्दीकी अव्हांजो डिपार्टमेंट कहिड़ो आहे जंहिंमें अव्हां एडमिशन हाणे वरिती आहे? That is media sciences. Media sciences, and it's all about the performing arts. You can learn about the movies there, filming, TV, radio, and directional. Is so कुछ जेको हुंदो है just as in the movies side, ये सब कुछ सीखी सको था. In fact, recording, photography, ये सब कुछ इनसे related हुंदो है. ये तो सब इनमें सीखी सको था. It's like a complete vast place. अच्छा उन खां पोइ छा प्लानिंग आहे अवां कहिड़ो शोबो या कहिड़ी प्रोफेशनल लाइफ में वञणु चाहियो था? Well, I look forward to doing theatre in London after I'll just end my university life. After this, मां सोचा बतो त मां लंदन में थिएटर करे वठा उनका मतलब पोइ बाद में इंशाल्लाह उनके काफी फैसला करे वठबा काफी फैसला ज़ाहिर। अच्छा भला इहा फील्ड छो चूज़ कयो इन करे तव्हांखे इंट्रेस्ट हुयो? जी शुरुआत करायो आहे इंट्रेस्ट मूवीज़ में काफ़ी इंट्रेस्ट रहियो आहे ऐं उन्हनि जी स्टडी करणु हर बुक पढ़णु ऑब्वियसली जेके हॉलीवुड स्टार्स थी विया बॉलीवुड स्टार्स थी विया इनफैक्ट बॉलीवुड जी बि ॻाल्हि कजे जेके थी विया इन्हनि सभिनीनि जे बारे लाइफ जे बारे में पढ़णु मुंहिंजो इंट्रेस्ट आहे में रहियो आहे मूवीज़ जे बारे में पढ़णु मुंहिंजो इंट्रेस्ट रहियो आहे शुरूआत खां उन्हनि जी हिस्ट्री छा रही आहे like from the first movie till the last release of the मतलब हॉलीवुड जी भी थी वई बॉलीवुड जी भी का भी थी वई त सभिनी ॼाण रखण ऐं कीअं ठहे थी सॼो कुझु मतलब इहो शुरूआत खां मुंहिंजो इंट्रेस्ट रहियो आहे इन शयुनि में सो राइट नाउ इन्हनि शयुनि में काफ़ी थोरो इंट्रेस्ट मुंहिंजो अञा वधीक थी वियो आहे
इन करे मुंहिंजे पेरेंट्स मूंखे काफ़ी सपोर्ट कयो इन बारे में कि अच्छा तव्हां भला कहिड़ो हिते सपोर्ट इहो सीन न थियो जेको पेरेंट्स हिकिड़ी फील्ड लाइ चवंदा आहिनि ऐं वरी ॿार जी जेको इंट्रस्ट हूंदो आहे उहो ॿी तरफ़ हूंदो आहे एक्चुअली ईअं थियो जो मां हुयुमि 9th क्लास में सही त मां पंहिंजे मदर फादर सां डिस्कस कयो दैट आई वांट टू डू माय यूनिवर्सिटी एट इंडस वैली सही आर्ट्स एंड आर्किटेक्चर जो स्कूल आहे जी जी इट्स इन क्लिफ्टन कराची सही उते त मां इहो करणु थो चाहियां शुरूआत में उन्हनि चयो त ओके इट्स फाइन यू कैन डू इट पर पोइ जॾहिं कॉलेज टाइम जी ॻाल्हि आई पोइ डैड इलाही थी विया कि तव्हांखे CSS करणी आहे या त PCS करणी आहे बट आफ्टरवर्ड्स ही रियलाइज दैट माय सन हैज़ always been into like creativity. He's complete creative person. सही He should also follow the CSS. Obviously, वो भी दिमाग में the CSS, PCS जी भी तैयारी करनी है कि टाइम दे जी बिल्कुल हिनमल उन जो भी उनजी भी तैयारी बल्कि हले पे थी बिल्कुल साइड बाय CSS जी भी तैयारी बल्कि हले पे थी मां कोचिंग क्लासेस भी अक्सर वठंदो आ वनी शाम मींस जो के अम्मी बाबा जी भी ख्वाहिश बिल्कुल उनजी मुताबिक ख्वाहिश भी पंहिंजी ख्वाहिश पंहिंजी मुताबिक हले पे हलो बट था। मोस्टली हू ये आहिनि त पंहिंजे पैशन खे फॉलो करे रोज़म सही रोज़म जेको भी करे उनमें कंफर्टेबल हुजे ऐं ऑब्वियसली लाइफ में समझौता कोन थींदा आहिनि सही। जेको भी करे लाइक ही शुड फॉलो हिज पैशन व्हाटएवर ही लाइक्स केतिरो टाइम पंहिंजी स्टडी खे ॾींदा आहियो ऑब्वियसली सुबुह जॾहिं कॉलेज जो टाइम हुयो हिनमहिल त यूनिवर्सिटी स्टार्ट थींदी बट सही। आई जस्ट डिस्कस सम काइंड ऑफ पंहिंजे कॉलेज लाइफ जो डिस्कस कंदुमि त उहो ईअं हूंदो जो स्कूल मां अचबो मतिलबु कॉलेज मां अचबो त ज़ोहर नमाज़ पढ़ी मां सुम्ही पवंदो हुउमि सही पोइ बाद में 5 बजे खां 6 बजे ताईं मूंखे जेको होमवर्क मिलंदो प्रैक्टिकल्स थी विया या सुभाणे का टेस्ट आहे उनजी प्रिपरेशन थींदी हुई पोइ उनजा नोट्स कढी पोइ राति जो उनजा नोट्स रिवाइज़ कबा हुया पोइ कॾहिं के फ्रेंड्स जी हेल्प वठी वरिती कॾहिं टीचर्स जी हेल्प वठी वरिती कॾहिं को सेंटर जॉइन करे वरितो फाइनल एग्ज़ाम्स अलावा थोरो सेंटर जॉइन करणो पवंदो हुयो त वी वॉन्ट गुड मार्क्स ऐं पोइ मतिलबु सुठनि टीचर्स सां मतिलबु काफ़ी कोलैबोरेशन थींदी हुई ऐं उहे इलाही हेल्प कंदा मुंहिंजी अच्छा ईअं थींदी हुई। भला अव्हां छा था सम्झो त स्मार्ट वर्क ज़रूरी आहे या हार्ड वर्क मतिलबु ॿिन्ही मां कंहिंखे चूज़ कंदव Actually, there's nothing without hard work. सही Hard work is a must. सही अगर हार्ड वर्क न आहे ज़िंदगी में त कुझु बि न आहे कुझु बि न आहे ऐं मां पंहिंजे फादर खां इहो सिखियो आहे त हार्ड वर्क इज़ मस्ट माय फादर इज़ लाइक वन मैन आर्मी हमेशह ही इज़ अ कंप्लीट सेल्फ मेड सही उन्हनि जो को गॉड फादर न हो जेको उनखे हेल्प करे उन्हनि खे अॻिते ज़िंदगी में मतिलबु ॿुधाए डायरेक्शन ॾेखारे उन्हनि जेको बि कयो हेल्प ताईं ही इज़ बीन ऑन हिज ओन Individually एंड अ कंप्लीट सेल्फ मेड त मां पंहिंजे फादर खां काफ़ी सिखंदो आहियां लक हूंदो आहे बिल्कुलु अल्लाह तबारक व तआला तव्हांखे हिकिड़े मुक़ाम ज़रूरु पहुचाईंदो आहे ऐं सक्सेस सिर्फ़ु अल्लाह थी वटां हूंदो आहे बिल्कुलु। बट हार्ड वर्क इज़ मस्ट इफ़ यू डोंट डू हार्ड वर्क कहिड़ी बि शइ में किथे बि कुझु बि इनफैक्ट योर इनटू योर पैशन भली सही। पैशन या तव्हांजो म्यूज़िक आहे कुझु बि बट उनमें हार्ड वर्क मस्ट आहे स्ट्रगल मस्ट आहे मस्ट आहे ऐं उनजो स्लो मिलंदो आहे एग्जैक्टली स्लो मिलंदो आहे नाउ एग्जैक्टली हितां जी ॻाल्हि कयां त ऑब्वियसली आई नेवर न्यू की कॾहिं मां पाकिस्तान खे रिप्रेज़ेंट कंदुमि मूंखे इहो बि ख़बर न त कॾहिं मां सिल्वर मेडलिस्ट थींदुमि सही मूंखे इहो ख़बर न थी हिते मतिलबु मुंहिंजनि वॾनि अची शो कयो आहे ऐं हिते मुंहिंजा वॾा वॾा आहिनि मेहरान टीवी ते इन्हनि मतिलबु मां पंहिंजे नाना जी ॻाल्हि कयां डॉक्टर हबीबुल्ला सिद्दीकी जी। उहे हिते अची चुका आहिनि ऐं ॿिया मुंहिंजा काफ़ी रिलेटिव्स हिते अची चुका आहिनि सो आई एम द यंगेस्ट वन जेको हिते माशाअल्लाह, यंग एज में आयो माशाअल्लाह। आहे सो इहे सभु बिल्कुलु शयूं सोचियूं न आहिनि त अल्लाह तबारक व तआला बेशक माने जेका त इहो ॻाल्हि कई तव्हांखे नंढी एज में क्रेडिट मिली वियो आहे तव्हां हुन अल्हम्दुलिल्लाह, पोज़ीशन ते अची विया आहियो ऐं अल्हम्दुलिल्लाह। अञा असांजूं दुआऊं आहिनि त इन खां बि वधीक तव्हां जेको आहे अञा अॻिते जज़ाकल्लाह। वधंदा त जज़ाकल्लाह। डॉक्टर फौज़िया तरफ़ ईंदासीं त भला अव्हां केतिरो स्टडी खे टाइम ॾींदा आहियो केतिरो अरसो पढ़ंदा आहियो या अव्हां जो जेको स्टडी जो ज़ाहिर आहे हिकिड़ो हूंदो आहे को सेल्फ स्टडी पसंदि कंदो आहे त को वरी ग्रुप स्टडी ऐं को वरी कंबाइन स्टडी त अव्हां कीअं पढ़ंदा आहियो यूनिवर्सिटी लेवल जी ॻाल्हि कई जी। वञे त उते ग्रुप स्टडी बि बिल्कुलु थींदी आहे ऐं असांजा सही। ग्रुप्स ठहंदा आहिनि बिल्कुलु रिसर्च जे हवाले सां ग्रुप ठहंदा आहिनि ऐं जेके सब्जेक्ट्स हूंदा आहिनि जी। उन जे हवाले सां वरी सेल्फ स्टडी थींदी आहे त मुंहिंजो इहो हूंदो आहे जो नोट्स ठाहींदी हुअमि यूनिवर्सिटी लेवल ते बिल्कुलु ऐं जेको बि लेक्चर्स थींदो उनखे नोट करे पोइ जेको पंहिंजे हॉस्टल में वञी करे पंहिंजे रूम ते वञी करे ऐं ऑब्वियसली जॾहिं यूनिवर्सिटी मां वापसि ईंदा आहियूं त एॾी गर्मी हूंदी आहे त वञी सुम्ही पवंदा आहियूं पोइ जंहिं महिल शाम जो उथंदा आहियूं थोरो वॉक वग़ैरह कंदा आहियूं पोइ वापसि वेंदा आहियूं मग़रिब जी नमाज़ पढ़ी त हाणे असांखे पढ़णो आहे फॉर टुमारो वी हैव टू प्रिपेयर त असाइनमेंट्स हूंदियूं आहिनि उहे कंप्लीट कंदा आहियूं उनखां पोइ अगरि एग्ज़ाम्स हूंदा आहिनि त पोइ असां सॼी राति पढ़ंदा आहियूं ग्रुप्स में बि पढ़ंदा आहियूं इंडिविजुअल स्टडी बि कंदा आहियूं
त हॉस्टल में वरी ॾाढो मज़ो ईंदो आहे, गॾु पढ़ण में बि, गॾु चांहि पीअण में, ऐं ॾाढो मतिलबु सुठो टाइम पीरियड कंबाइंड स्टडी जॾहिं कंदा आहियूं फ्रेंड्स सां वेही या रूममेट सां वेही, तफ़री बि थी वेंदी आहे, पढ़ाई बि थी वेंदी आहे, ऐं माना माण्हू रिफ्रेश बि थी वेंदो आहे, उन सां गॾोगॾु प्रिपरेशन बि एग्ज़ाम जी या एग्ज़ाम जूं प्रिपरेशन्स जेके वञनि उहे तव्हांजो ॾाढो उहे रातियूं विसरण जूं न हूंदियूं आहिनि, न हूंदियूं आहिनि, बिल्कुलु सॼी राति पढ़ंदा आहियूं, ऐं सुबुह जो असां तक़रीबन 7 बजे जेको आहे नमाज़ वग़ैरह पढ़ी फजर जी, पोइ असां इहो 2 घंटा जेको आहिनि से सुम्ही पवंदा आहियूं, घंटो ॾेढ जेको बि हूंदो आहे, पोइ वरी उथी करे जेको आहे सो फ्रेश थी पंहिंजो कैंपस पहुचंदा आहियूं। सही। असां भला घणा कलाक स्टडी खे वञा सम्झो था त ॾियणु घुर्जनि असांखे, डिपेंड करे थो त तव्हांजो कैचिंग पावर केतिरो आहे, तव्हांजो अंडरस्टैंडिंग लेवल केतिरो आहे। कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके तव्हांखे सम्झणियूं पवंदियूं आहिनि, कंसेप्चुअल हूंदियूं आहिनि, ठीकु आहे न। त मां स्टूडेंट्स खे इहो ई सजेस्ट कंदमि त जॾहिं बि कंहिं शइ खे पढ़ो था, रीड कयो था, तव्हांखे यादि करिणो आहे, सभिनि खां पहिरीं त हुनखे हिकु भेरो ॾिसो त हीअ शइ हीअं आहे, ठीकु आहे न, हिन टॉपिक जो ही नालो आहे, पोइ उनखे तव्हां हिकु भेरो रीड कयो, यादि न कयो, कुझु बि न कयो, नॉलेज ख़ातिर त छा हिन में आहे, हिन बुक में या हिन पेज में लिखियल छा आहे, जनरल नॉलेज, जनरल मतिलबु तव्हां हुनखे हिकिड़ो जनरली थोरो रीड करे छॾियो, उन मां तव्हांखे इहो अंदाज़ो थींदो त हिन सब्जेक्ट जो, हिन टॉपिक जो मक़सदु छा आहे, ऐं हिन में कंटेंट माने रिव्यू असांखे हिकिड़ो अची वेंदो आहे उनजो, बिल्कुलु। पोइ तव्हां उनखे बिल्कुलु इहो आहे सिंपली तव्हां हाईलाइट कयो, उन में जेके इंपॉर्टेंट पॉइंट्स आहिनि उन्हनि खे अलॻि कयो। मां इहो कंदी हुयमि त उन्हनि खे अलॻि सां लिखंदी हुयमि, लिखण खां पोइ तक़रीबन शयूं क्लियर थी वेंदियूं हुयूं। ऐं ऑब्वियसली जॾहिं तव्हांजो नालो तव्हां मूंखे ख़बर पवंदो, तव्हांजूं 2 टे कैरेक्टरिस्टिक्स ख़बर पवंदियूं, त मूंखे तव्हांखे यादि न करिणो पवंदो, ऑब्वियसली यू विल बी इन माई माइंड। त उन में इहो आहे जो असां पंहिंजूं कुझु पंहिंजी नॉलेज खे बि एड करे सघूं था, उनखे वधीक जेको आहे सो सुठे नमूने सां मेमोराइज़ करे सघूं था। पर कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके तव्हांखे मेमोराइज़ करणियूं पवंदियूं आहिनि, जीअं एनाटॉमी में असांजा मसल्स जा नाला हूंदा हुआ, उहे असांखे यादि करणा हूंदा, उन्हनि जी इंसर्शन किथे आहे, ओरिजिन किथे आहे, उहो असांखे बिल्कुलु रटणो पवंदो। मुंहिंजी सिस्टर बाय वेटनरियन आहे न, त हूअ बि एनाटॉमी जॾहिं पढ़ंदी हुयूं चवंदी हीअ नाला जॾहिं प्रैक्टिकल थींदो त विसरी था वञनि। बट असांजे टीचर्स जेके आहिनि न, उन्हनि खे मां चवंदमि त अहिड़ा टीचर हुआ जेके असांखे पढ़ाईंदा हुआ त असांखे इहो सब्जेक्ट सम्झ में ईंदो हो, अदरवाइज़ इहो ॾाढो मुश्किल सब्जेक्ट हो, पर असां हुनखे ॾाढो मतिलबु बहितरीन जेको आहे सो मार्क्स सां पास कयो, ऐं स्टिल असां हुन ते सुठा आहियूं, असांजी महारत आहे। सही। वधीक असां एजुकेशन ते ॻाल्हाईंदासीं, पर ब्रेक वठी करे उन खां पोइ वरी हितां ई असां कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन, टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो, ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं, केॾांहुं न वञिजो, असां सां गॾु रहिजो। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार प्रोग्राम सुबह मेहरान में जी डॉक्टर फौज़िया, जीअं त हाणे असां स्टडी जी ॻाल्हि कई, तालीम जी ॻाल्हि कई, कीअं असांखे लर्न कीअं करणु घुरिजे, त हाणे हिकिड़ो लेक्चर उहो बि हिकिड़ो ज़रियो आहे त जितां असां लर्न कयूं था, कीअं था भायो त असां लेक्चर मां केतिरो गेन कंदा आहियूं, केतिरो सिखंदा आहियूं, लेक्चर स्टूडेंट लाइ केतिरो ज़रूरी आहे। लेक्चर बेसिकली तव्हांखे आइडिया ॾींदो आहे सब्जेक्ट जो, सही, ऐं उन खां पोइ जॾहिं तव्हांखे सब्जेक्ट जो आइडिया अची वेंदो आहे त पोइ उनखे फर्दर जेको आहे सो डिपेंड करे थो स्टूडेंट जी जेको आहे सो कॉम्पैक्टिबिलिटी ते, हुनजी एक्सपर्टीज़ ते, त हुनखे केतिरो वधीक सम्झण जी कोशिशि थो करे। ऐं अगरि उहो अहिड़ो स्टूडेंट आहे त उहो चवे थो बसि मूंखे हीअ लेक्चर मिली वियो, हुन उनजा कुझु पॉइंट्स पढ़िया ऐं दैट्स इट। कुझु स्टूडेंट अहिड़ा हूंदा आहिनि जंहिं लेक्चर पढ़ियो, बुक पढ़ियो, दैट्स इट। कुझु स्टूडेंट्स अहिड़ा हूंदा आहिनि जेके मुंहुं जहिड़ा चवंदा आहिनि त आख़िर अञा हिन जे अंदरि वञूं त आहे छा। सही। त पोइ वरी कुझु गूगल थी वियो, कुझु वेबसाइट्स थींदियूं आहिनि, उन्हनि खे सर्च करे त भई हीअ अगरि आहे डिज़ीज़ आहे, हीअ अगरि प्रॉब्लम आहे त हिन जा रीज़न्स छा आहिनि, ऐं जेके आहिनि से रीज़न्स जा काज़िस छा आहिनि, अगरि हीअ आहे त हिन जो ट्रीटमेंट छा आहे। हिकिड़ो हूंदो आहे मेडिकेशन जो ट्रीटमेंट, हिकिड़ो हूंदो आहे फिज़िकल ट्रीटमेंट, त उन ते वञी करे प्रॉपर समरी ठाहे, हिकिड़ो बहितरीन नमूने सां टॉपिक खे तयारु करे उनजा नोट्स ठाहींदा आहियूं। मीन्स कि पंहिंजी असाइनमेंट, पंहिंजा नोट्स ठाहे करे, लेक्चर खां पोइ लेक्चर मां आइडिया वठी करे पोइ अवां पढ़ंदा आहियो। बिल्कुलु। अच्छा, हाणे रोज़म भला अवां लेक्चर खे केतिरो इम्पोर्टेंट था सम्झो, त लेक्चर केतिरो ज़रूरी आहे, उन मां अवां केतिरो गेन कंदा आहियो, या पंहिंजो जॾहिं सेल्फ स्टडी कंदा आहियो या इंडिविजुअली पढ़ंदा आहियो, या हुन मां वधीक गेन कंदा आहियो? मां फर्स्ट ऑफ ऑल नोट्स वठणु तमामु इम्पोर्टेंट सम्झंदो आहियां, त नोट्स वठिया वञनि, ऐं उहे पोइ नोट्स पंहिंजे फ्रेंड सां बि शेयर कंदो आहियां त इहे नोट्स इहे सर पढ़ायो हुआ, इहे लेक्चर्स थिया आहिनि, सॼा कुझु। त लेक्चर तमामु ज़रूरी हूंदो आहे हर सब्जेक्ट वाइज़,
अगर वो थे तो फॉर सपोज बायोलॉजी थी वियो, फिजिक्स थी वियो, केमिस्ट्री थी वियो, लेक्चर्स द मस्ट, कोई भी टॉपिक शुरू थे तो लेक्चर जी भी शुरुआत थिए थी। इट्स लाइक द इंट्रोडक्शन, लेक्चर इज मस्ट। अगर लेक्चर ना आए ऐं सॼो जीअं अॼुकल्ह हले पियो थो ऑनलाइन सॼो सिस्टम पियो थो ऑनलाइन क्लासिस जो, त हिन में लेक्चर थोड़ा घटि थी विया आहिनि, होमवर्क वधीक थी वियो आहे, हलनि पिया था बोर्ड ते कमु पियो थो, लेक्चर्स घटि थी विया आहिनि वरी। बिल्कुलु जेका फिज़िकली तव्हां साम्हूं वेठा आहियो साम्हूं बोर्ड ते सॼो टीचर पढ़ाए पियो थो लाइक वन पॉइंट टू अनदर, त उहे सॼियूं ॻाल्हियूं जेके आहिनि ज़हन में एक्यूरेट वहनि थियूं। लेक्चर इज़ प्रॉपर मस्ट। सही, तमामु ज़रूरी आहे मीन्स के लेक्चर। जी जी। अच्छा, हाणे जेको लेक्चर आहे या हुन मां तव्हां घणो कुझु सिखो था, या जॾहिं असां पढ़ाई कयूं था, जॾहिं असां स्कूल लाइफ में हूंदा आहियूं त लेक्चर्स त सभु लेक्चर हूंदा आहिनि, पर असांजो को हिकिड़ो लेक्चर हूंदो आहे या कोई हिकिड़ो सब्जेक्ट हूंदो आहे जेको असांखे वधीक पसंदि हूंदो आहे, जेको असां वधीक गेन कंदा आहियूं। त अहिड़ो कहिड़ो सब्जेक्ट रहियो अव्हांजो जेको अव्हांजो फेवरेट सब्जेक्ट हुजे स्कूल लाइफ में, जंहिंखे वधीक अव्हां माने प्रेफरेंस ॾींदा हुजो, जंहिंखे वधीक पढ़ंदा हुजो? इंग्लिश में थी विया नॉवेल्स, सही, इहे थी विया, ऐं पोइट्री थी वई, इहो बि काफ़ी वणंदो हुयो। अपार्ट फ्रॉम दैट केमिस्ट्री के टाइप ते फेवरेट थी वियो हुयो, सही, छो करे सम्झ में अचणु लॻो हुयो, बिल्कुलु पोइ फेवरेट थी वियो मुंहिंजो काफ़ी, सही, त उहो हुयो। ऐं ॿियो हुयो पाकिस्तान स्टडीज़, छो करे मां हिस्ट्री जो तमामु फैन आहियां, मूंखे हिस्ट्री जे बारे में रिसर्च करणु ॾाढो पसंदि आहे। के बि रूलर्स थी विया लाइक ओल्ड हिस्ट्री जा, मूंखे हिस्ट्री तमामु पसंदि आहे। त पाकिस्तान स्टडीज़ जी ॻाल्हि कजे त उते बि काफ़ी कुझु मौजूदु हूंदो, त मुंहिंजो काफ़ी फेवरेट सब्जेक्ट माने हिस्ट्री सां अव्हांजो लगाव आहे। जी जी। अच्छा डॉक्टर फौजिया, अव्हांजो फेवरेट सब्जेक्ट जेको अव्हां स्कूल लाइफ में पसंदि कंदा हूंदा या हाणे बि उहो अव्हांजो फेवरेट हुजे? बेटा मुंहिंजे ख्याल में तव्हांजो जेको फेवरेट सब्जेक्ट आहे उहो डिपेंड करे थो तव्हांजो टीचर कहिड़ो आहे। सही, तव्हांजे टीचर जी डिलीवरी छा आहे, हुनजो बिहेवियर छा आहे, ईअं ई थींदो आहे, encourage केतिरो थो करे तव्हांखे सही। उहो, त ऑब्वियसली यू विल बी द बेस्ट स्टूडेंट, सही। एंड ऑब्वियसली त उहो सब्जेक्ट जेको हूंदो तव्हांजो सुठो बहितरीन सब्जेक्ट हूंदो, फेवरेट सब्जेक्ट हूंदो। त बायोलॉजी जेको आहे सो मुंहिंजो फेवरेट सब्जेक्ट रहियो आहे। इन हिसाब सां एग्जैक्टली बायोलॉजी जी ॻाल्हि कजे त सोचे ॻाल्हि कटी मां, पर बायोलॉजी जी ॻाल्हि कजे थोरो मूंखे टफ लॻंदो, पर जेको टीचर हूंदा मुंहिंजा उहे एॾो सुठो पढ़ाईंदा असांखे, वन बाय वन हिकिड़ी शइ मतिलबु का बि ब्रांच थी वई उनजो बाक़ाइदा पूरो उनखे डिफरेंशिएट कंदा हुआ, पूरो उनखे एलेबोरेट कंदा हुआ, त उहे टीचर बि इलाही वणंदा हुआ, पोइ सब्जेक्ट बि इलाही वणंदो हुयो, इलाही वणंदो आहे सब्जेक्ट। इहा हकीकत आहे, जॾहिं असांखे को अहिड़ो टीचर मिली वेंदो आहे, मतिलबु इम्पैक्ट समटाइम्स ईअं थींदो आहे असांखे सब्जेक्ट भले हिकिड़ो फेवरेट हुजे पर असांजो सब्जेक्ट चेंज थींदा रहंदा आहिनि क्लास टू क्लास बि, त असांखे को सुठो टीचर मिली वेंदो आहे जेको सुठे अंदाज़ सां ब्रीफ थो करे, त असां उन सब्जेक्ट खे घणो पढ़णु लॻंदा आहियूं ऐं हुन तरफ़ असांजो इंट्रस्ट अञा वधी वेंदो आहे। वरी यूनिवर्सिटी लेवल ते अचूं था त उते वरी असांजो एनाटॉमी सब्जेक्ट आहे, उहो डॉक्टर प्रदीप जे करे मुंहिंजो फेवरेट रहियो। वरी हुन खां पोइ हुन में बायो मैकेनिक्स हिकिड़ो सब्जेक्ट हूंदो आहे, असांजे बॉडी जी मैकेनिक्स छा हूंदी आहे, उहो असांखे डॉक्टर सिकंदर संग्रासी पढ़ाईंदो हुयो, त उहो मुंहिंजो फेवरेट सब्जेक्ट रहियो आहे। वरी डॉक्टर गुलज़ार उस्मान जेके मीडिया जो बि पार्ट रहिया आहिनि ऐं ॾाढा एक्टिव ऐं सुठा पर्सनैलिटी रखंदड़ माण्हू आहिनि, त उन्हनि जो जेको पढ़ायल सब्जेक्ट्स आहिनि उहे मुंहिंजा फेवरेट रहिया आहिनि। त डिपेंड करे थो तव्हांजो टीचर केरु आहे। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा रोज़म सिद्दीकी, हाणे छा ॿुधाइणु चाहींदा? असांजा व्यूअर्स वेट कनि था त रोज़म सिद्दीकी अगरि सिंगर आहिनि त वरी कुझु ॿुधाईंदा, ॿुधंदा? पाकिस्तानी और इंडियन? पाकिस्तानी। पाकिस्तानी, okay, we'll go towards Pakistani. Actually, यो recently जो ड्रामा रिलीज किया खुदा और मोहब्बत, टाइटल ट्रैक है, I'm working on it, तो थोड़ा उनका स्टार्टिंग पार्ट फिर थोड़ा था। मन झूम झूम तन झूम झूम मन झूम झूम गाए, मन झूम झूम तन झूम झूम मन झूम झूम गाए, तावीज़ बना के मैं पहनूं तुझे, दिल घर है खुदा का ना छोड़ इसे, मांगू मैं अब क्या रब से, पाया है तुझको जब से, इश्क तेरा हम पे तारी रक्स में जहां, करूं सजदा एक खुदा को, पढ़ूं कलमा या मैं दुआ दूं, दोनों ही एक खुदा और मोहब्बत, करूं सजदा एक खुदा को, पढ़ूं कलमा या मैं दुआ दूं, दोनों ही एक खुदा और मोहब्बत, साथ साथ चलने वाले राहें क्यों बदलते हैं, राहें जब बदल जाए तो रास्ते भटकते हैं।
वाह दूर हो नजर से चाहे दिल के पास होता है, चाहे दो जहां भी पालो वो ही खास होता है। मांगू मैं अब क्या रब से, पाया है तुझको जब से, इश्क तेरा हम पे तारी रक्स में जहां। वाह, तमामु बहितरीन, तमामु बहितरीन, ज़बरदस्त। ॾाढो सुठो आवाज़, ज़बरदस्त। ॾाढो सुठो सुर। ऐं हाणे जेको असांजो प्रोग्राम बि पुॼाणी ते पहुतो आहे डॉक्टर साहिबा, हाणे अव्हांखे हिन प्रोग्राम में अची करे कीअं लॻो? तमामु सुठो लॻो ऐं तमामु बहितरीनु प्रोग्राम रहियो ऐं एॾी सुठी वंडरफुल होस्ट सां गॾु सही। कम्युनिकेट करे ॾाढो मज़ो आयो ऐं सुबुह सुबुह जो एॾी पॉज़िटिव वाइब्स, एॾा सुठा सिंगर असां सां गॾु वेठा आहिनि, यंगस्टर बिल्कुलु, त ॾाढो मज़ो आयो। सही। अच्छा, भला मैसेज कहिड़ो ॾियणु चाहींदा असांजा व्यूअर्स जेके ॾिसनि पिया अव्हांखे, ॿुधनि पिया, कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदा? मैसेज इहो ॾींदसि त पंहिंजी सिहत जो वधि खां वधि ख़्यालु रखो ऐं तमामु ज़रूरी आहे, तमामु जॾहिं ज़रूरी सिहत आहे। आहे सभु कुझु आहे। असां नंढे हूंदे इहो सबक़ु पढ़ंदा हुआसीं, तंदुरुस्ती हज़ार नेमत आहे, बिल्कुलु। पर हाणे जॾहिं वॾा थियासीं सम्झ आई ॻाल्हि त वाकई में ईअं ई आहे। बिल्कुलु बिल्कुलु, पंहिंजी सिहत जो वधि खां वधि ख़्यालु रखो ऐं पंहिंजो, पंहिंजे अज़ीज़नि जो, पंहिंजे घर में रहण वारनि जो, उन्हनि जो वधि खां वधि ख़्यालु रखो। कोविड जी सिचुएशन में पंहिंजे घर में रहो, सेफ रहो ऐं पंहिंजो जेको आहे सो ॿाहिरि निकिरणु गैर ज़रूरी, ॿाहिरि एक्टिविटीज़ निकिरणु खे बि जारी रखे माण्हू, बिल्कुलु। पर एसओपीज़ ते बि अमल ज़रूरी आहे। SOPs खे फॉलो कयो ऐं बिल्कुलु पंहिंजो ख़्यालु रखो। अच्छा, रोज़म सिद्दीकी साहब, कीअं लॻो सुबह मेहरान में अची करे अव्हांखे? अल्हम्दुलिल्लाह काफ़ी सुठो लॻो ऐं काफ़ी कुझु सिखण लाइ मिलियो, अदी खां तव्हां खां काफ़ी कुझु सिखण लाइ मिलियो ऐं तमामु ख़ुशी थिए तमामु ख़ुशी थिए। सही। अच्छा, भला कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदा असांजे व्यूअर्स खे? जीअं त कोविड जो दौर पियो थो हले, पैंडेमिक अञा हले पियो थो, त मां इहो मैसेज ॾींदुमि त सभु घर ते रहनि, महफ़ूज़ रहनि ऐं पंहिंजे SOPs खे तमामु फॉलो कनि ऐं ऑब्वियसली पंहिंजे पैशन खे फॉलो कनि। थैंक यू सो मच, मूंखे ॾाढी ख़ुशी थी, अव्हां ॿई महिमान आया, अव्हां सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं थियूं ऐं उमेदु आहे त जेको आहे न इहा असांजो जेके ॿिया गेस्ट हूंदा, असांजे व्यूअर्स जेके ॾिसनि था, उहे बि असांखे ईअं ई एंटरटेन कंदा या हीअं ई जेको एजुकेशन जे अबाउट ॿुधाईंदा, उन्हनि सां हीअं ई ॻाल्हियूं थींदियूं ऐं अव्हां जी महिरबानी, अव्हां हिन प्रोग्राम में आया। नाज़रीन, उमेदु आहे त अव्हांखे बि प्रोग्राम सुठो लॻो हूंदो ऐं हीअं ई असां नवां रंग, नवां महिमान ऐं नओं प्रोग्राम खणी वरी हाज़िर थींदासीं हफ़्ते जा 5 ॾींहं, सूमर खां जुमे ताईं। नाज़रीन, तेसि ताईं तव्हां पंहिंजी होस्ट खे ज़ोया बलोच ऐं प्रोग्राम में ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।